छा लिखी छा लिखां छा लिखी छा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। शिकायतूं बि आहिनि। सामी रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां जो मेज़बान जाफ़र मेमून। हिन वक़्तु आउं मौजूदु आहियां शेख अयाज़ मेले में, जिते शेख अयाज़ जी शाइरीअ जे हवाले सां ज़बरदस्त बहस थी रहियो आहे। हिन प्रोग्राम में जेको मॉडरेट करे पियो नसीर मिर्ज़ा, जॾहिं त जामी चांडियो, एजाज़ मंगी, अदल सुमरो, सहर इमदाद ऐं कुझु ॿिया दोस्त स्टेज ते मौजूदु आहिनि ऐं हीअ डिबेट जारी आहे। तंहिं करे असां चाहियूं था त सामीन हिन प्रोग्राम जा जेके बि हीअ ख़्याल अचनि पिया, हीअ वीचार अचनि पिया, ख़ासि तौर ते शेख अयाज़ जी शाइरीअ जे हवाले सां, उहे असां अव्हांजी समातनि तरफ़ूं अचो त हिन प्रोग्राम में तव्हांखे वठी हलूं। ऐं हुन लुगत बि शाह जी इस्तेमालु कई घणेई भाङे, ऐं किताब जा नाला बि शाह जी शाइरी मुहिम न थिया आहिनि। पोइ अॻिते हली पोइ हुन महसूसु कयो त हिन जेको आहे जदीद दौर जे तक़ाज़नि मुताबिक़ मूंखे अल्ट्रा मॉडर्न जेका लैंग्वेज इस्तेमालु करणु खपे। ऐं इन करे हुन जेके तशबीहूं ऐं इस्तारा जेके शहर जा हुन में खया, जीअं शहर बि हिकिड़ो मिसाल ॾिनो बेत जे हवाले सां। त हुनजो कमाल ॾिसो त जेका आख़िरी मिसर हुई त कैफ़े शाइर बात, टे लफ़्ज़ अलॻि अलॻि आहिनि। कैफ़े शाइर बात, काफ़ी कोप मुचाहिरो, टे लफ़्ज़ अलॻि अलॻि आहिनि। टे हिकिड़े पद में टे ॿिए छह ई पद पंहिंजी जाइ ते वरी वॾी माना था रखनि। कैफ़े जो तसवुर, वरी शाइर गॾु थियनि था, पाण में बहस था कनि, बहस मुबाहिसा बात, काफ़ी कोप मुचाहिरो। त इहो हुनजी टेके इन सां बाबू बंदर रोड ते सांझीअ वेर हशाम, बाबू बंदर रोड ते सांझीअ वेर हशाम, अञा ताईं अंग्रेज़ जी ईंघे पई थी ट्राम, झिरमिर शाम माण्हू पाछा मौत जा। वाईअ में तव्हां ॾिसो त तमामु क्लासिकल लैंग्वेज बि इस्तेमालु कई आहे। जीअं टिड़ी पयंदा तारीख़ में हिकिड़ो अलामतूं बि आहिनि। हुन खां सवाइ वरी हाणे आव न आव असां पलियो आसरो, इन में सफ़ा जदीद जेका ॿोली इस्तेमालु थियल आहे, ख़्याल बि उन हिसाब सां। ऐं मां सम्झां थो जेतिरा तजुर्बा शेख अयाज़ कया बेत जे हवाले सां ऐं वाइन जे हवाले सां, जेका उन्हनि सिंफ़ुनि खे जदीद दौर में जेका वुसअत बख़्शी, उहा शायदि ॿिए कंहिं शाइर खे नसीब। अदर असीं वरी बि शेख साहिब जे सिंफ़ुनि ॾांहुं ईंदासीं, छाकाणि त रुगो बैत ऐं वाई न आहे, पर नज़्म बि आहे, गीत बि आहे। ऐं जदीद जेके तर्ज़ूं शेख अयाज़ साहिब इस्तेमालु कयूं, उन्हनि में टेड़ू आहे जेको नियर टू हाइको आहे, तराइल आहे, सानीट जे वेझो वियो आहे। असीं उन्हनि सिंफ़ुनि में बि उनजी जेका जिदत तराज़ी आहे उन ते ॻाल्हाईंदासीं, पर आउं जामीअ ॾांहुं हलंदुसि, छाकाणि त हीउ हिकिड़ो तमामु अहम ऐं इंतिहाई जेको ख़ासि मौज़ू आहे शेख अयाज़ जे हवाले सां। ऐं पहिरीं त शेख अयाज़ जी जेको शाइरीअ जो लुब लुबाब आहे, उहो चवे थो त ओ शल बड़ जे ॿिज जीअं पंहिंजी दिलि पोखियां,
सिंध जी धरतीअ में हू चवे थो त ओ शल बड़जे ॿिज जीअं पंहिंजी दिलि पोखियां मारू तोखे ॾियां छा विख विख घाटो छांवरो। माना शेख अयाज़ पंहिंजी शाइरीअ खे हिकिड़े घाटे बड़ जी छांव वांगुरु सिंध में फैलाइण थी चाही ऐं उन फैलाइण खां पोइ हुन थोरी शिकायत बि कई। मां जो पंहिंजे दौर जो आईनो आहियां, जामी शेख साहब चवनि था त मां जो पंहिंजे दौर जो आईनो आहियां ऐं शिकायत कई अथसि त केॾो थो चाहियां त मूं में ॾिसी पाण खे। जॾहिं त ॿिए पासे मोहम्मद इब्राहिम जोए साहब जिन जेके हुन जा वॾा नक़ाद ऐं अभ्यासी आहिनि उन्हनि चयो त सिंधी समाज में वधि में वधि उथल जंहिं शाइर जे शाइरी पैदा कई आहे उहा शेख अयाज़ जी शाइरी आहे ऐं उन जो मिसाल हुन जे कंहिं ॿिए हमसर वटि असांखे नज़र नथो अचे। मुंहिंजो बुनियादी सवाल तव्हां खां इहो आहे पहिरियों त छा सिंध जे समाज शेख अयाज़ ऐं उन जे मैसेज उन जे पैगाम ऐं उन जी क़द्र शनासी जे सिलसिले में उनखे सुञातो पंहिंजे दौर? नसीर मेरी महिरबानी, मां साॻी अदल वारी ॻाल्हि कंदुसि त जीअं त पहिरियों राउंड आहे ऐं गुफ़्तगू थींदी, तव्हांजे सुवाल ते अचण खां अॻु में मां कुझु शयूं ॿियूं ॻाल्हाइणु चाहियां। सही, छो त उहे मिसिंग लिंक्स हूंदा त पोइ अॻिते ॻाल्हि बंदि थी कोन। ओके, तमामु सुहिणे अंदाज़ सां एजाज़ जेको मुंहिंजो पंहिंजो शहर बि आहे शिकारपुर, हिकिड़ी अक्सबंदी कई शिकारपुर शहर जी। ऐं तव्हां ॾिसो त अयाज़ साहब पंहिंजे समूरे नसरी तहरीरुनि में सखर में बि रहियो, कराची में रहियो, दुनिया घुमियो ॿार बि, पर जेकॾहिं हुनजो रोमांस हो त उहो शिकारपुर सां हो। उहो शिकारपुर जी जाइ कोई शहर न हलाए सघियो हुनजी पूरी ज़िंदगीअ में। जेके शयूं हिकु त रहिजी वियूं शिकारपुर जे हवाले सां कहिड़ियूं त शिकारपुर में लाइब्रेरियूं हूंदियूं हुयूं। अयाज़ साहब लिखियो आहे त उन्हनि लाइब्रेरियुनि में बेमिसाल किताब हूंदा हुआ ऐं मां नंढाप में उहे किताब वठंदो हुउसि, उर्दू शाइरी ते, फारसी शाइरी ते, अंग्रेज़ी अदब ते, नाविल ऐं शाइरी, ऐं उहे किताब मां पढ़ंदो हुउसि वरी वापसि कंदो हुउसि। इन करे अयाज़ साहब जो ॿारोतण शिकारपुर जे इन्हनि ॿिनि समूरियुनि ॻाल्हियुनि सां गॾोगॾु जेके शहर जूं लाइब्रेरियूं ऐं जेको इल्मी अदबी माहौल हो। ॿी ॻाल्हि तव्हां ॻाल्हि कई त खियलदास फानी, तव्हांजो त हिकिड़ो शाइर खियलदास फानी को रिवायती शाइर न हो। खियलदास फानी अयाज़ जो उस्ताद त हो, इहो हिकिड़ो हवालो आहे, पर खियलदास फानी जदीद सिंधी शाइरीअ में तरक़ी पसंद रिवायत जे बानी शाइरनि मां हिकिड़ो शाइर आहे। ईअं न आहे त को पाण मामूली शाइर हो, हिकिड़ो उस्ताद शाइर हो। ॿी ॻाल्हि त अयाज़ साहब खे सम्झणु त हू कहिड़नि अंसरनि मां कहिड़नि रिवायतुनि मां जुड़ी साम्हूं आयो। जेकॾहिं अयाज़ साहब खे सिर्फ़ु ॾिसबो सिंध जे पस मंज़र में त पोइ बेइंसाफ़ी थींदी। अयाज़ साहब 23 में ॼाओ आहे, उहो दौर आहे जॾहिं आलमी तौर ते पहिरीं जंग अज़ीम जो दौर आहे। जॾहिं अयाज़ साहब अखि पटी आहे पंहिंजे शऊर जी त ॿी जंग अज़ीम जो दौर आहे। रूस में इनकलाब अची चुको आहे। 1935 में बरे सगीर में तरक़ी पसंद अदबी तहरीक जो आगाज़ थी चुको आहे ऐं अयाज़ साहब खां अॻु में इक़बाल, जोश ऐं मखदूम मुहिद्दीन ऐं सरदार जाफ़री ऐं ख़ुदि फैज़ अहमद फैज़ ऐं ॿिया केतिरा शाइर उहे शाइरी जे मैदान ते तरक़ी पसंद रिवायतुनि जा बुनियाद विझी चुका आहिनि। ऐं अयाज़ साहब जेको पाण चयो आहे त मां उन सां गॾोगॾु उर्दू शाइरी ऐं ख़ासि तौर ते हिंदी ऐं फारसी शाइरी, अयाज़ साहब बार बार ज़िक्र कयो आहे हिंदी शाइरीअ जो। मिसाल गीत जी जेका इंस्पिरेशन आहे उहा अयाज़ साहब जी सॼी हिंदी मां आहे। हू बार बार लिखे थो त मुंहिंजी इंस्पिरेशन उर्दू मां बि आहे। हू बार बार मीराजी जी ॻाल्हि करे थो, पर हुनजी बुनियादी इंस्पिरेशन गीत जी सिंफ़ में हिंदी मां आई आहे। फारसी शाइरी, फारसी ऐं उर्दू जे घर जूं ॿोलियूं। हुन लिखियो आहे त मुंहिंजो वालिद साहब पाण फारसी जो ॼाणू हो ऐं उर्दू ऐं फारसी मुंहिंजे घर जूं ॿोलियूं हुयूं। त मां ॻाल्हि खे खुटायां या ब्रीफ कयां त शेख अयाज़ साहब जो जेको पस मंज़र आहे उभरण जो, जंहिंमें हुनजी गैर मामूली तख़लीक़ी सलाहियत सां गॾोगॾु उन दौर जूं आलमी हालतूं, अयाज़ साहब जो वसी मुतालियो, नंढे खंड में तरक़ी पसंद अदबी तहरीक जो अचणु, दुनिया में इनकलाबनि जो अचणु ऐं तव्हां ॾिसंदो त 19वीं सदी पूरी सदी चइबी आहे या सदी नेशनलिज़म सदी हुई। त उहो जेको पूरी लेगेसी हुई जंहिंजो शाइरी में ज़ाहिर मग़रब में थी चुको हो, त अयाज़ साहब जो हिकिड़ो पासो इहो आहे। ॿियो पासो जेको मौज़ू आहे पंहिंजो ॾुको क्लासिकल अदब खां जदीद ॾांहुं अयाज़ साहब छा कयो आहे। मां सम्झां थो उहो तफ़सीली ॻाल्हियूं पोइ थींदियूं, पर 4 शयूं बुनियादी आहिनि ऐं मां हींअर अयाज़ साहब ते तमामु तफ़सीली किताब लिखियो आहे जेको शायदि थींदो हाणे वेझड़ में महीने ॿिनि में। मूं हुन में लिखियो आहे त अयाज़ साहब जा 4 बुनियादी कम आहिनि इन जो मौज़ू आहे। पहिरियों त हुन
क्लासिकी दौर खे जदीद दौर सां वरी ॻंढियो, छाकाणि त विच में जेको उरूज़ी दौर हो शाइरीअ जो, उन उरूज़ी दौर, मिसाल क्लासिकल दौर जा वॾा शाइर कहिड़ा आहिनि? असांखे समन जे ज़माने में, उन खां अॻु में सुमन ज़माने में ही शाइरी मिले थी, भागूबान, सुमंग चारण, रज़मिया शाइरी जी रिवायत। पर जेको वॾो दौर आहे घणो, उहो तसौफ़ आमीज़ शाइरी जो दौर आहे, जंहिंमें मिसाल तौर काज़ी काज़न आहे, जंहिंमें शाह करीम बुल्ली वारो आहे, जंहिंमें शाह लुत्फ़ुल्लाह कादरी आहे, मीर शाह इनायत जेको ख़ुदि हमसर आहे लतीफ़ साईं जो, उन खां थोरो अॻु जो आहे, उहो शाइर आहे, ऐं ख़ुदि लतीफ़ साईं तमामु वॾो उनजो ऐं सचल उनजो आख़िरी रिवाज वारो शाइर आहे, सामी ख़ुदि। त अयाज़ यस बिल्कुलु नबी बख़्श। त जेको उरूज़ी दौर विच में सिंध जी क्लासिकल जेका शाइरी जो हुस्न जेको हो, जेका फ़िक्री रिवायत हुई, जेको उन खां कटिजी वई शाइरी, उनखे अयाज़ साहब वरी वोटायो। नंबर 1, अयाज़ साहब क्लासिकल दौर जे 2 सिन्फ़ुनि, बल्कि मां चवां 3 सिन्फ़ुनि, बैत जी ॻाल्हि मैडम करे चुकी, तमामु सुहिणा बिल लिखिया आहिनि, पर तजुर्बा जेके क्लासिकल सिन्फ़ुनि में अयाज़ साहब वाई में कया आहिनि, उहे बेमिसाल आहिनि। ॼण त वाई अयाज़ साहब वटि अची हिकिड़ो नओं जनम वरितो जदीद सिंधी शाइरीअ में, ऐं हुन खां अॻु में अहिड़ी वाई असांखे नथी मिले पूरे उन दौर खां पोइ। बल्कि जेकॾहिं को माण्हू, मां कल्ह राति में हिन ॻाल्हि ते ॻाल्हि दुस्न कई थिए, त जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु वाई जी सिन्फ़ खणंदव त शायदि लतीफ़ साईं जूं वायूं तमामु थोरियूं आहिनि जेके एतिरियूं हसीन आहिनि। अयाज़ साहब वाई जी सिन्फ़ में तमामु तजुर्बा हसीन कया आहिनि। इहा शइ थी। लोकगीत असांजे क्लासिकल शाइरी जी अहम सिन्फ़ हुई, पर अयाज़ साहब उन लोकगीत जो घाड़ेटो सां गॾोगॾु उनजो पूरो मिज़ाज, उनजो ख़्याल, उनजे अहसास जी उणत तब्दील करे छॾी। ऐं हाणे जेको लोकगीत अयाज़ साहब खां पोइ लिखिजे थो सिंधी शाइरीअ में, उहो फ़क़ति को रिवायती अहसास जो गीत न आहे, उनमें समाजी शऊर बि आहे, उनमें तारीख़त बि आहे, उनमें समाज बि आहे, माहौल बि आहे। ॿी ॻाल्हि जेका मां करणु चाहियां थो, त जेका तव्हां ॻाल्हि सवेर ते ॻाल्हि कई, त अयाज़ साहब जे बारे में हिकिड़ी ॻाल्हि जो घटि ज़िक्र थियो, आम तरह शाइरनि घटि कयो आहे, उहो इहो आहे त अयाज़ साहब तमामु घणो मुतासिर हो मग़रब जी आज़ाद ख़्यालीअ खां। ऐं तव्हां ॾिसंदव त हुनजे शाइरीअ ते जिते तरक़ी पसंद रिवायत जो असर आहे, उते अयाज़ साहब जी शाइरीअ ते आज़ाद ख़्यालीअ जो ऐं मग़रब जी लिबरल रिवायत जो तमामु गहरो असर आहे। ऐं तव्हां इहे ॾिसंदव त इहे सभई रिवायतूं मिली अयाज़ साहब जी शाइरी में थियूं। इन करे ही बरे सगीर जो वाहिद शाइर आहे 20वीं सदी जो, जंहिंखे कंहिं बि हिकु रिवायत जो शाइर चवणु मुश्किल आहे। मिसाल तौर ॻाल्हि थी नेशनलिज़म जी, नेशनलिज़म उनजी शाइरी जो हिकिड़ो हिसो आहे। जेकॾहिं मजमूई तरह खणबो त अयाज़ साहब जी शाइरी जो हावी रुझान न आहे नेशनलिज़म, उहो हिकिड़ो मख़सूस दौर आहे जंहिंमें अयाज़ साहब शइ कई आहे। ऐं मां हिकिड़ी ॿी शइ यादि कंदो आहियां, उहा कहिड़ी, त आम तरह चइजे थो, तव्हां ॻाल्हि बि कई, इनक़िलाबियत, इहो मुंहिंजी ज़ाती राय आहे, मूं पंहिंजी किताब में लिखी आहे, इख़्तिलाफ़ जी गुंजाइश मौजूदु आहे। अयाज़ साहब जी शाइरीअ में इनक़िलाबियत जो रुझान तमामु घटि आहे। अयाज़ बुनियादी तरह इनक़िलाबी शाइर न आहे, जेतोणीकि हिकिड़ो मख़सूस दौर आहे 2 दहाकनि जो जंहिंमें अयाज़ साहब ते इनक़िलाबियत जो असर आहे। केतिरा शेर आहिनि, पर बुनियादी तौर ते हू बाग़ियाना मिज़ाज जो शाइर आहे। ऐं वॾो फ़र्क़ु आहे इनक़िलाबियत में ऐं बाग़ियाना मिज़ाज में। इन करे अयाज़ जी जेका बाग़ियाना रिवायत आहे उहा तमामु वसी आहे। उहा बग़ावत समाज खां बि आहे, उहा बग़ावत निज़ाम खां बि आहे, उहा बग़ावत हुक्मरान तबक़नि खां बि आहे, उहा ग़ुलामी खां बि आहे, उहा जहालत खां बि आहे, उहा अक़ीदे खां बि आहे, ऐं तव्हां ॾिसंदव तक़लीद खां बि आहे। त तमामु घण पासाई हिकिड़ी बाग़ियाना रिवायत, उहा बाग़ियाना रिवायत उनजी सिन्फ़ुनि में बि आहे, घारिजनि में बि आहे, तरकीबुनि में बि आहे, इस्तारनि में बि आहे, अलामतुनि में बि आहे, तशवीरनि में बि आहे, ॿोली में बि आहे, असलोब में बि आहे, ऐं उहा साॻी उनजी बाग़ियाना रिवायत मौज़ूअनि में बि आहे। ऐं मां हीअ ॻाल्हि करे पंहिंजी ॻाल्हि पूरी कयां त अयाज़ साहब जो जेको कमाल आहे उहो इहो आहे हिकिड़ो ख़ासि, त ही 20वीं सदी जो बरे सगीर जो वाहिद शाइर आहे जंहिं एतिरनि घणनि ओभर जे ऐं मग़रब जे सिन्फ़ुनि में एॾी लाजवाब शाइरी कई आहे। सिंधी में तोड़े उर्दू में हिन खां सवाइ ॿियो शाइर नथो मिले असांखे जंहिं बैत, वाई, लोकगीत, गीत, गज़ल, नज़्म, आज़ाद नज़्म, नसरी नज़्म ऐं ख़ुदि जेके त्राइल, सोनेट, ट्रेडू, हाइको, मतिलबु तव्हांखे दुनिया जी का बि मञियल सिन्फ़ न मिलंदी जेका अयाज़ साहब वटि न आहे ऐं जंहिंमें अयाज़ साहब तजुर्बा कमाल जा न कया हुजनि। ऐं साॻे वक़्तु हिकिड़ो माण्हू
जेको सिंफुनि जे एॾी वुसत रखे थो ऐं तजुर्बा करे थो, उन माण्हू जो कमाल इहो आहे त मौज़ूआती वुसत जेका अयाज़ साहब वटि आहे उहा हुनजे हमअसर 20वीं सदी जे कंहिं शाइर में थी मिले। उहो भली हुनजो, मां फैज़ जो आशिक़ आहियां ऐं को मसइलो भेट जो बि न आहे, फैज़ वॾो शाइर आहे, पर उर्दू जो कोम शाइर न आहे 20वीं सदी जो जंहिंजी मौज़ूआती वुसत एॾी घणी हुजे, जंहिं पंहिंजे शाइरीअ में एतिरा घणा मौज़ू आंदा हुजनि ऐं निभाया हुजनि। उहे मौज़ू मक़ामी बि आहिनि, समाजी बि आहिनि, आलमगीर बि आहिनि, इनक़लाबियत जा बि आहिनि, समाजियत जा बि आहिनि, सक़ाफ़त जा बि आहिनि, तख़यल जा बि आहिनि, ख़याल जा बि आहिनि, वजदान जा बि आहिनि। ऐं तव्हां ॾिसंदव त ख़्वाबनि जी ॻाल्हि कई इजाज़त त हिकिड़ो माण्हू जंहिं वटि पंहिंजे ख़याल जे दुनिया में ख़याल, तसवर, तख़युल, वजदान ऐं ख़्वाबनाकी ऐं इहे सभु अंसर गॾु था हलनि, त मां सम्झां थो इहे तमामु अहिड़ियूं ख़ूबियूं आहिनि जेके असांखे तमामु घटि शाइर में मिलनि थियूं। अयाज़ साहब जी जेका कमाल आहे, जेको मां ॻाल्हि खे पूरो कयां, तव्हां ॻाल्हि कई त मनता जो सुवाल, तव्हांजो इहो सुवाल हो जी, मां सम्झां थो अयाज़ जी बारे में अक़ीदे परस्ती बि कबी त इंतिहाई ज़्यादती थींदी। सिंध में रुझान इहो आहे, सिंध में घणनि माण्हुनि खे वटि इहो रुझान अचे थो। शेख अयाज़ पंहिंजे दौर जो मुफ़क़िर शाइर आहे, हिकिड़ो गैर मामूली जीनस शाइर आहे। अयाज़ साहब तनक़ीद थी सघे थी, थियण बि खपे, असां बि कई आहे, ॿिया बि कंदा, इहो दरबंद न करणु खपे। अयाज़ शनासी जो मतिलबु तक़लीद न आहे, अक़ीदो न आहे त अयाज़ साहब ते, इन करे अयाज़ जो कमाल इहो आहे त अयाज़ ते हिकिड़े पासे तनक़ीद थी सघे थी, परख थियणु खपे। पर मुंहिंजो न आहे ख़्यालु त जेॾो सेलिब्रेटेड शाइर शेख अयाज़ 20वीं सदी जे तनाज़ुर में सिंध ऐं में आहे ऐं सिंधी ॿोली जे हवाले सां आहे, एतिरो कंहिं बि शाइर जे भाग में एॾी मोहबतूं आहियूं जेके अयाज़ साहब खे मिलियूं। ऐं असां वटि वॾी ज़्यादती आहे, वॾी बदकिस्मती आहे त हमअसर उर्दू शाइरी जी बदनसीबी आहे त अयाज़ रुगो सिंधी जो शाइर न आहे, उहो त आहे ई आहे जीनस शाइर, पर अयाज़ साहब 20वीं सदी जो तबज़ाद मुख़्तलिफ़ रुझान रखंदड़ उर्दू जो शाइर आहे, वॾो गैर मामूली। पर असांजी तबज़ाद जेका उर्दू शाइरी जेका रिवायत में जेका हमअसर दौर आहे, उन में वॾनि शाइरनि में शुमार नथो कयो वञे अयाज़ खे। त मां चवंदुसि त शेख अयाज़ जी सिंध समाज में मञता गैर मामूली थी आहे। ॿ पासा रहियल आहिनि जेके थियणु खपनि, उहे कहिड़ा त अयाज़ दुनिया जे साम्हूं मुतारिफ़ थिए ऐं अयाज़ हिन नंढे खंड में उर्दू जो बि ऐं सिंधी ॿोली जे बहाने नंढे खंड जो वॾो शाइर थी मञता माने, इहो हाणे कमु थियणु खपे असां वटि। जामी तव्हां तमामु पूरी मुकमिलता सां जेका शेख साहब जे बारे में गुफ़्तगू कई, उन में वरी बि हिकिड़ो बुनियादी नुक़्तो तशना रहिजी वियो, ऐं उहो आहे त शेख साहब जी जेका बाग़ियाना सोच जेका 18-20 वरियनि में जेको मूं हितां तलाश हुनजी शुरू कई आहे, त इहा बाग़ियाना सोच हुनजे ज़हन में आई किथां, छाकाणि त शिकारपुर बुनियादी तरह सां हिकिड़ो वापारनि ऐं हिकिड़ो असांजे हिंदू सेठनि पठाणनि जो जेको शहर आहे, उते इनकलाब जी ॻाल्हि असांखे नज़र नथी अचे। इन ॾांहुं असीं तलाश में वरी बि हिकिड़ो दफ़ो तव्हां ॾे हलंदासीं, छाकाणि त खियलदास फानी को इनकलाबी शाइर कोन हो, रोशन ख़याल शाइर ज़रूर हो, पर असीं जॾहिं इनकलाब जी ॻाल्हि था करियूं सिंध जे हवाले सां, त शिकारपुर को इनकलाबी अज़ीम रहनुमा कोन पैदा कयो हो शेख साहब जे खाग में, जीअं हैदराबाद होशूशीदी पैदा कयो, जीअं नारो आयो त मरवेसूं मरवेसूं सिध न ॾेसूं। छो त अयाज़ खां जॾहिं बि पुछो वेंदो त तुंहिंजी इनकलाबी शाइरी ईअं छो आहे, त पाण चवंदो हो त आसण जिन अरेज बिटाई जी सिट तंहिंजे वेह जो वरन ॿियो, जिन माण्हुनि खे हीअ धरती अणखेड़ियल मिलंदी उन जे शाइर जो कंठ त ज़हरीलो हूंदो, छाकाणि त हुनखे पस मंज़र में हेमू कालाणी जेको सखर सां जंहिंजो तालुक आहे उहो बि अयाज़ खे शिकारपुर में कोन मिलियो आहे। रूपलो कारूंझर ते वेठो आहे, उहो बि शेख अयाज़ जी शिकारपुर में हुनजी अर्ली एज में हुनजे साम्हूं न आहे। पर असीं इन बहस ते वरी गुसाई कयां जी, ब्रीफ जवाब जी। ॾिसो, मां चवंदो त इहा वरी बि अयाज़ जे बारे में भुल थींदी जेकॾहिं अयाज़ खे रुगो शिकारपुर जे ॾिसबो तनाज़ुर में। अयाज़ साहब जो जिस्मानी वजूद शिकारपुर में हो, पर हुनजो मुतालियो, हुनजो ज़हन, हुनजो ख़्याल, हुनजो तख़युल उन ज़माने में नंढे खंड में हो, पूरी दुनिया में हो, आलमी अदब सां ॻंढियल हो। ऐं मां तव्हांखे ॿियो मिसाल ॾियणु चाहियां, शाइरी सां गॾु तव्हां जेको नज़म जो हवालो हो इहो 46 जो आहे, थर में लिखियो जी। अयाज़ साहब जो विरहाङे खां अॻु तां पढ़ियल अॻिते क़दम रिसाले में तनक़ीदी तबसरा पढ़ो। मां इहा ॻाल्हि तव्हांजे फौरन चवणु चाहियां थो त शेख अयाज़ तरक़ी पसंद अदबी तनक़ीद जो बानी आहे। इहो दौर आहे अॻु में विरहाङे खां, पर उन में तव्हां ॾिसंदो त हीअ तरक़ी, उन सबबु इहो आहे त अयाज़ साहब रांदो खणी शिकारपुर में हो, पर अयाज़ साहब जो मुतालियो
को नओं खीरदास फानी जे शागिर्दी जे ताईं महदूद आहे। अयाज़ साहब पाण लिखियो आहे बार बार, अयाज़ साहब लिखियो आहे त मां किताब खणंदो हुउसि, पढ़ंदो हुउसि, पोइ शाम जो मां शिकारपुर में अकेलो वॉक कंदो हुउसि, पोइ मां शाइरी सोचींदो हुउसि, पोइ मूंखे एॾी पंहिंजी यादगिरी में तेज़ हूंदो हो जो मां ॾह नज़म उन ज़माने में ग़ज़ल लिखी मोटी अचे उतारींदो हुउसि महीने ॾेढ खां पोइ। इहो रोज़ मुंहिंजो कमु हूंदो हो। त अयाज़ जो रुगो शिकारपुर न हो पस मंज़र, शिकारपुर भी हो जिन बुनियादी किरदार हो, पर अयाज़ साहब जो वसी मुतालियो ऐं घण तरफ़ो मुतालियो इहो हिकिड़ो बुनियादी अंसर हो जंहिं अयाज़ जो जेको मौज़ूआती दायरो हो उहो तमामु वसी कयो ऐं हुन ते असर इनकलाब जा ज़माने में चिटाए। असीं जामिया खां अॻिते हली शेख साहब जूं जेके कंट्रोवर्सीज़ आहिनि, तरक़ी पसंदीअ खां जेका हुनजी दूरी आहे, बिटाई सानी थियण आहे या हुन जूं दुआऊं लिखण आहिनि, इन्हनि दिलचस्प असीं मौज़ूअ ॾांहुं हलंदासीं, पर असीं हिन वक़्तु हलणु चाहींदासीं उन ॻाल्हि ॾे त शिकारपुर खां पोइ जेको ॿियो बुनियादी तरबियत कंदड़ शहर आहे शेख अयाज़ जो, उहो कराची आहे। ऐं कराचीअ में हुनखे मोहम्मद इब्राहिम जोयो साहब जॾहिं 42-44 खां पोइ मिले थो हिकिड़े दोस्त जी हैसियत में, त शेख साहब जी उहा जेका शाइरी जेका गाए इनकलाब गाए खां पोइ जेको नओं हुनजो लबो लहजो निर्वार थियो, जंहिंमें हुन मोहम्मद इब्राहिम जोए साहब, सोबे ज्ञान चंदानी साहब इन संगत मां जेको कुझु पिरायो, त हुन चयो त मूं ॾात अनोखी आंदी आहे ती तंद विढ़े तलवारुनि सां, टकराया पंहिंजा गीत जॾहिं तूं आऊं सदैं दीवारुनि सां, था तुंहिंजा भारी बुर्जल उॾनि तूं हीणो आहे हथियारनि सां। त ही शेख साहब जे इन लहजे जी शाइरी कराची खां पोइ वारे दौर जी आहे। ऐं हींअर हलंदुसि उमर काज़ीअ ॾांहुं। ऐं दोस्तो मुंहिंजी ख़ुशनसीबी आहे, तव्हांजी बि ख़ुशनसीबी आहे त असां शेख साहब खे पोएं दौर में तमामु वेझो खां ॾिठो। ऐं 1978 में उमर पढ़ंदो हुउसि सिंध यूनिवर्सिटीअ में, त शेख अयाज़ साहब वाइस चांसलर हुआ। मूं पहिरियों दफ़ो हुननि खे टाए सां ई कंप्लीट सूट में ॾिठो त हू हिकिड़ो वाइस चांसलर जे पोस्चर में मूंखे नज़र आयो। पर हुनखे पोएं दौर में जेका सखर जे जिनात चौक ते वारे घर में मुंहिंजी अदल सूमरे सां हुनजी मुलाक़ात थी, त उन वक़्तु शेख साहब खे पहिराण पियो हो लॉन जो, हुनजो जिस्म सॼो नज़र पियो आयो, अछी सलवार हुई, पेरनि में बाटा या सर्विस जी का चप्पल हुई। पर उन खां अॻु में मूं शेख साहब खां पोइ कराचीअ में शेख साहब खे कॾहिं बि कंप्लीट सूट में टाए में कॾहिं न ॾिठो। हुनखे हमेशह शलवार कमीस में ई मूं ॾिठो। ऐं सम्झां थो त मूंखां बि अॻु में शेख साहब जी जेका ख़ुशि लिबासी आहे, रखी रखी मुर्क आहे, थोरो थोरो टहक ॾियणु आहे। शेख साहब तमामु घटि मौक़नि ते टहक ॾींदा हुआ, घटि ॻाल्हाईंदा हुआ, घणो संजीदा रहंदा हुआ, सोच में गुम रहंदा हुआ। मूं बि उन जूं कुझु झलकियूं ॾिठियूं आहिनि, पर उन जूं झलकियूं असांजो हैदराबाद में उनजे बहितरीन मदाह नूर अहमद खोजे साहब, मोहम्मद इब्राहिम जोयो साहब ऐं असांजे उमर काज़ी साहब जेको ॾिठो। ऐं चाहींदुसि त थोरो शेख साहब जो जेको नए नस्ल सां हुनजो तारुफ़ कराए, त उहो हुनजो लबो लहजो छा हो, कद काठ छा हो, हुनजो कपिड़ा पाइण छा हो, इवन हुनजो खुराक जेका हुई उहा छा हूंदी हुई, हुनजो सॼो गवाह असांजो उमर काज़ी साहब आहे। मूंखे उन वक़्त में नई नई नौकरी मिली कराची में, ऐं मुंहिंजे ख़्याल में वो 88-89 जो दौर हुयो। मूंखे मुंहिंजो दोस्त नूर अहमद जेको आहे सो शेख साहब वठी हलिया। उन ॻाल्हि में मां हिते मॉडल स्कूल में पढ़ंदो हुअमि त अयाज़ नओं वाइस चांसलर थी आयो हुयुसि यूनिवर्सिटी में। उन वक़्तु बि असांजी मुलाक़ात हुई, पर असां जीअं नंढा ॿार हुआसीं, स्कूल जा छोकिरा थी त परे परे छिरकी रहंदा हुआसीं। कराची खां हलण खां अॻु में मां हिकिड़ी नंढड़ी हुनजी जेका आहे सा विजन जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि कयां त असांजो हुन वक़्त में मॉडल स्कूल जो प्रिंसिपल हूंदो फताह मुगल साहब। उहो मैट्रिक जे 6 स्टूडेंट खे वठी शेख अयाज़ वटि वियो ऐं हुननि खे चयईं त असां कराची में हिननि जो ई फाइनल ईयर आहे, असां कराची में हिननि खे वठी वञणु था चाहियूं त असांखे यूनिवर्सिटी जी बस मिले ऐं असांखे ॿी का सहूलियत मिले त छोकिरनि खे असां जेको आहे सो कराची घुमायूं। शेख साहब चयो बाबा ही कराची त आहे, हितां 2 कलाकनि 3 कलाकनि जे सफ़र ते, तव्हां हिन सॼे स्कूल खे वठी वञो सवात, तव्हां हिननि खे वठी वञो पेशावर, सॼो ख़र्च तव्हांखे सिंध यूनिवर्सिटी ॾींदी। त तव्हां हिन मां अंदाज़ो लॻायो त हू जेको आहे सो इहो सोचींदो हो त माण्हू जी घणी में घणी पाण में कम्युनिकेशन थिए, हितां ई स्कूल जा छोकिरा बजाए कराची वञी समुंड में विञी वापसि मोटी अचनि त हीउ सॼो पाकिस्तान छो न घुमनि।
बराहाणी कराची में मुंहिंजी इहा ख़ुशनसीबी हुई त मां शेख साहिब सां मिलंदो हुउमि रोज़ाना। मुंहिंजो घर रोड क्रॉस बाथ आइलैंड में मां रहंदो हुउमि। शेख साहिब हिते प्रिंस कॉम्प्लेक्स में रहंदा हुआ ऐं शेख साहिब कोई कराची में घणो कंफर्टेबल न हूंदा हुआ इन हिसाब सां त हू को शहर हुनखे तमामु घणो पसंदि न हुयो, पर हुनजी सिहत अहिड़ी हुई जो हू कराची में रहणु हुनजे लाइ ज़रूरी हूंदो हुयो। पोइ हुन पंहिंजो जेको वक़्तु जेको आहे ईअं गुज़ारियो त लिखणु पढ़ण में। हिकिड़े ॾींहुं मूंखे हुन ॿुधायो त काज़ी ही ॾिस डायरी ही सॼी निंड वैल्यूं जेको तराइल जो किताबु आहे इहो मूं सॼी राति में लिखियो आहे। मुंहिंजा जेके दोस्त आहिनि जेके हिकु ॻाल्हि ते ज़िद ॿधी बीठा आहिनि उहे मूंखे छॾनि नथा, मां उन्हनि जो ई कमु थो कयां। पोइ मूं इहो महसूसु कयो त शेख साहिब खे जीअं बाज़ारि वञिणो आहे, हुनखे डॉक्टर वटि वञिणो आहे, हुनखे का दवा खपे थी, घर जो गीज़र ख़राबु आहे, टेलीफोन ख़राबु आहे, छो उहो अकेलो रहंदो हुयो। त पोइ इहे सना कमु शेख साहिब जा मूं हिन करे संभालिया जीअं हू कंफर्टेबली पंहिंजो कमु करे। हुन वटि खोड़ माण्हू मिलण में था। हिकिड़े ॾींहुं अवां बि आया उते जेको आहे सो हुन जेको रेडियो जे हवाले सां इंटरव्यू करणु, उते अवां सां मुलाक़ात मुंहिंजी थी। ऐं हींअर अमन सलीम साहिब जेका दुआउनि जे हवाले सां ॻाल्हि कई त दुआऊं जेका शेख साहिब जी सिन्फ़ आहे उहा हिकिड़ी मज़बूत शाइरी जी सिन्फ़ आहे ऐं हुन में इहो कोन्हे त को शेख साहिब हिकिड़ो तमामु मज़हबी माण्हू थी वियो। अहिड़ी ॻाल्हि मूं का तब्दीली शेख साहिब में कोन ॾिठी। हुनजी सिरांदी ते जेको आहे ब्राउन कलर जी हिकिड़ी ख़ूबसूरत तस्वीर हुई जेको मूंखे हींअर नालो यादि न आहे। को ईरान मां हुनजो को दोस्त वठी आयो हुयो, शायदि उहो अब्दुल सत्तार शेख हुयो, वकील जेको हेठि रहंदो हुओ प्रिंस कॉम्प्लेक्स में। उहा तस्वीर उते ई मूं रखियल ॾिठी। कॾहिं शेख साहिब खे पढ़ंदे कोन ॾिठो, कॾहिं मूं शेख साहिब खे निमाज़ पढ़ंदे कोन ॾिठो, पर ॻाल्हियूं एतिरियूं मशहूरु थी वियूं नसीर जो हिकिड़े दफ़े मूंखे हेठि लिफ्ट में लक्ष्मण कुमल गॾियो। मूंखे चई उमिरि इहो अयाज़ जी ॾाढ़ी केतिरी वॾी आहे। मूं चयो बसि हलींदो मापे था ॾिसोसि केतिरी वॾी ॾाढ़ी अथसि। सो ईअं न आहे जीअं हींअर जामी चयो त अयाज़ जेको आहे 20वीं सदी जो सभु एॾो वॾो शाइर हो जो हुन तमामु घणियूं सिन्फ़ूं जेके आहिनि से ते ज़ोर आज़माई कई। त हीअ बि दुआऊं बि हिकिड़ी शाइरी जे हिसाब सां हिकिड़ी मज़बूत सिन्फ़ आहे। उनखे सिर्फ़ु दुआऊं सम्झी न पढ़ियो वञे, हिकिड़ी शाइरी जी सिन्फ़ सम्झी करे पढ़ियो वञे। हींअर जीअं असां इक़बाल जो ज़िक्र हलियो पियो अयाज़ जे हवाले सां, इक़बाल जे पुटु हिकिड़ो किताबु लिखियो आहे जेको अपना गिरेबां चाक। हुन में हुन इहो लिखियो आहे त मुंहिंजो पीउ कॾहिं कॾहिं ईअं निमाज़ पढ़ंदो हुयो, शायदि हुन कॾहिं को रोज़ो रखियो हुजे ऐं जॾहिं हुन रोज़ो रखियो तूं पंहिंजे मुलाज़िम खां घड़ी घड़ी पुछंदो त सिजलाइण में केतिरी देरि आहे। ऐं असां जो आहे सो इक़बाल खे चऊं था तूं वॾो को इस्लामी शाइर हो, वॾो कोई। सो ईअं न हुयो, हुनजे मिज़ाज में यकीनन तब्दीली आई हुई। हुन उमिरि जे हिसाब सां पाण लिखण जे हवाले सां हू तमामु घणो पढ़ंदड़ माण्हू हुयो ऐं हू इहो कोशिशि कंदो हुयो त मुंहिंजो वक़्तु घणे में घणो जेको आहे लिखण पढ़ण में गुज़रे। ऐं जेको आहे सो मां अजायो जेको आहे माण्हुनि सां मिलण में कचहरियुनि में पंहिंजो वक़्तु न विञायां। हू पंहिंजो बहितरीनु वक़्तु जेको आहे लिखण पढ़ण में इंजॉय बि कंदो हुयो ऐं हू हुन में जेको आहे सो घणे में घणो अयाज़ हिते कराची में ई लिखियो। ऐं अवां जे हुनजे लिबास जे हवाले सां ॻाल्हि कई, हू हिकिड़ो तमामु ख़ुशपोश माण्हू हुयो। ऐं जेको आहे एल्फी में मशहूरु दुकानु आहे, अॼु बि उहो मौजूदु आहे, उहो मूसाजी हिकिड़ो मूसाजी हूंदो हो, ॿियो हूंदो जेकबुनंदा। जेकबुनंदा त बंदि थी वियो, केतिरा साल थी विया। उतां शेख साहिबु कपिड़ा सिबराईंदो हुयो, वास्केटियूं बि सिबराईंदो हुयो ऐं पंहिंजूं सलवार कमीसूं सिबराईंदो हुयो। ऐं अॻिते हली पाण मां यकीनन कोशिशि कंदुसि पंहिंजनि दोस्तनि सां, ज़ाहिर असां बाज़ारुनि में गॾु वेंदा हुआसीं, संडे बाज़ारि वेंदा हुआसीं ऐं इहो जेको आहे सो ॿिए हंधि बि वेंदा हुआसीं। हू ख़ासि तौर ते जेको आहे सो पुराणा किताब नसीर अयाज़ वठणु पसंदि कोन कंदो हुयो। हू हुनखे नओं ऐं ख़ूबसूरत किताब वणंदो हुयो। बल्कि मां हिकिड़ी तव्हांखे दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां कि दफ़े मां हुनजे लाइ जेको आहे सो काज़ी अब्दुल सत्तार वारो नॉवेल जेको लिखियलु आहे ग़ालिब ते उहो वठी आयुमि। उहो थोरो हुनजो डस्ट कवर, हू जेको किताब खे हिकिड़ो जेका इज़त ऐं एतिराम सां ॾिसंदो हुयो, उहो हुन हवाले सां ई वाक़ियो आहे। त मूंखे चई काज़ी ही टेप पेन ते अछो लॻाए छॾ। मूं चयो सर एतिरो त ख़राबु कोन्हे। त मूंखे हुन चयो त काज़ी मां किताब जे डस्ट कवर ऐं औरत जे दुपटे में को फ़र्क़ु महसूसु न कंदो आहियां। जेकॾहिं औरत जो दुपटो गुंजियल हूंदो, मेरो हूंदो त हुनजी सॼी पर्सनैलिटी डैमेज थी वेंदी ऐं किताब बि मुंहिंजो एतिरो साफ़ सुथरो नज़र ईंदो त मुंहिंजी दिलि ख़ुशि थींदी।
ही जेको रह जो ज़िक्र आयो त छो न असीं एजाज़ ॾांहुं हलूं त शेख साहब जे जेके शाइरी जूं सिन्फ़ूं आहिनि उन्हनि ते त पई गुफ़्तगू थींदी, पर छो न सिन्फ़ नाज़िक जे हवाले सां बि त शेख साहब सिन्फ़ नाज़िक खे कीअं ॾिठो आहे, छो त हुन 7 सूरमियूं त बेशक भिटाईअ वारियूं ॻायूं आहिनि एजाज़, ऐं हिकिड़ी भेण बि हुन ॻाई आहे त भूमि सभ जी भेण भूमि वावर केतिरा वरजायो जे वेण त कंध न हूंदो काइरो। पर बुनियादी तरह सां शाइर जेको आहे उहो शादीशुदा हुजण जे बावजूद बि शेख साहब जी पहिरीं घरवारी ज़रीना साहिबा उहा बि हिकिड़ी ख़ूबसूरत ख़ातून आहे जंहिंजी अखियुनि जी तारीफ़ हुन बारहा पंहिंजे किताबनि में कई आहे। ॿी इक़बाल बेगम साहिबा उन जे बि हुन सूंहं ते हू हैरान थियो आहे, हुन सां हुन निकाह कयो आहे। पर हाणे ॻाल्हि साफ़ आहे एजाज़ त ज़ालूं केॾियूं बसीन हुजनि पर पोइ उहो घर की मुर्गी दाल बराबरि थी थियूं वञनि। ऐं शेख अयाज़ जहिड़ो हुसन परस्त शाइर आहे जंहिंखे कॾहिं गुले शबू किथे नज़र आई आहे त हुनजो तस्करो कयो अथसि, किथे हूअ हुनखे का औरत राहत जी सूरत में नज़र आई आहे, किथे फरहत जी सूरत में नज़र आई आहे, किथे खुशबू जी सूरत में नज़र आई आहे। ऐं हुन चयो आहे त शाम जे दुशाले में दूर जाम शोरे खां हू अची रही आहे, तूं अची रही आहीं। ऐं वरी हुनखे हिकिड़े वॾे अरसे खां पोइ जॾहिं एजाज़ हू ॾिसे थो त चवे थो त कई साल थिया मूं तोखे अॼु ॾिठो आहे रस्ते ते, तूं त अॻे जीअं आहीं प्यारी दीद पई ॼण गुलदस्ते ते। माना शुरू खां आख़िर ताईं अयाज़ जी जेका हुसन परस्ती आहे, सिन्फ़ नाज़ुक सां दिलचस्पी आहे, उहा क़ाइमु रही आहे। उहा आख़िर ताईं बि हुन जा किताब भरिया पिया आहिनि त हू औरतूं ऐं ख़वातीन हुनखे कीअं थियूं लॻनि। तव्हां रेशम जो हवालो त क्लियर असांखे ॾिनो। अयाज़ जी शाइरीअ में जमाल ऐं जमालियात वारो जेको पहलू आहे एजाज़ तव्हीं हुन ते ॻाल्हायो। नसीर अस्पताल में बिस्तरे ते पोइ उहा नर्स जी सूरत में ई छो न नज़र अचे, आतम कथा में उन्हनि जो ज़िक्र आहे। तव्हां बिल्कुलु दुरुस्त चयो त उन नर्स जा जॾहिं वार शेख साहब जी छातीअ ते पवनि था त शेख साहब खे नई ज़िंदगी मिलियो पई वञे। एजाज़ ॻाल्हाईंदो हिन मौज़ूअ ते। शाइरनि जे हवाले सां इहा हिकिड़ी कॉमन क़िस्म जी ॻाल्हि आहे त हू तमामु घणा हुसन परस्त थियनि था ऐं तमामु घणा रोमांटिक थियनि था। बल्कि मां इहो सम्झां थो त हर इंसान जेको आहे उहो बेसिकली रोमांटिक आहे, पर जीअं त शाइर वधीक इज़हार थो करे उन करे हुनखे ॿियनि माण्हुनि जे हिसे जो बि इज़हार हुन जे हिसे में अचे थो, हू ॿियनि जो इज़हार बि पाण कनि था। ऐं पूरी दुनिया जे शाइरनि खे रोमांटिक जेको आहे हुन हवाले सां ॾिठो वियो आहे ऐं ॾिसियो वञणु खपे। पर असां पंहिंजी ॻाल्हि जे ट्रैक तां हलाए रहियासीं जी, उहा ही जीअं मां चयो पियो त शेख अयाज़ जी जेका इनकलाबियत उनजी रोमानियत ते असां अचूं था। सही, छाकाणि जो ख़ुदि जेको आहे माना रोमानियत बि इनकलाबियत जो हिकिड़ो हिसो आहे। रोमानियत ऐं इनकलाबियत खां अलॻि कोन्हे। मिसाल जेको आहे जेको जे दौर में यूरोप में जेका रोमांटिक मूवमेंट हली हुई जी, जंहिंमें कीट्स हुयो, शेले, बायरन ऐं ॿिया इहे जेके वर्सवर्थ वारा शाइर हुया, इहे बेसिकली जेके आहिनि से उहे चयो त उन्हनि खे रोमांटिक शाइर थो वञे। पर ही हिकिड़ा रेबल हुआ, ही हिकिड़ा इनकलाबी शाइर हुआ जंहिं चर्च जे ख़िलाफ़ जेको आहे जेका चर्च जा पादरी उन्हनि जे मथां मुसलत कंदा हुआ, हिकिड़ा पंहिंजा वैल्यूज़ उन्हनि खां खे वायोलेट कंदे, उन्हनि खां बग़ावत कंदे ही मोहबत जा गीत ॻाईंदा हुया त कंहिं दौर में जंहिं दौर में घुटे उसट वधीक हुजे त मोहबत जो गीत इनकलाब जो ऐं बग़ावत जो वॾो तरानो थींदो आहे जी। उन करे असांखे इनकलाबियत में, बग़ावत में ऐं रोमानियत में अलॻि सां डिमार्केशन न करणु खपे। इहे सभु शयूं जेको आहे पाण में गॾियल आहिनि। असां अयाज़ जे जेका इनकलाबियत आहे उन तरफ़ जेको आहे मोटूं था। तव्हां शायदि इहो चवण था चाहियो त आख़िर उहा कहिड़ो फैक्टर आहे जंहिं फैक्टर जे करे अयाज़ में जेका इनकलाबियत या बग़ावत जेका आहे उहा छो आहे जी। मां सम्झां थो त सभ खां वधीक इहे शयूं जेके माण्हुनि खे मुतासिर कनि थियूं उहे जोग्राफी खां वधीक शख़्सियतूं, उहे शख़्सियतूं पोइ किताब जी सूरत में हुजनि या ईअं पाण इन पर्सोना हुजनि त सभ खां वधीक असरदार थींदा आहिनि जेके उस्ताद आहिनि, जेके सीनियर माण्हू आहिनि। उहे माण्हू ते हिकिड़ा अणमिट क़िस्म जा असर छॾीनि था त असांखे अयाज़ जे हवाले सां उन्हनि शख़्सियतुनि खे ॾिसणो पवंदो जिन शख़्सियतुनि अयाज़ खे मोटिवेट कयो, जिन शख़्सियतुनि अयाज़ खे इंस्पायर कयो, जिन शख़्सियतुनि खे ॾिसी अयाज़ जे लाइ बि इहा ख़्वाहिश थी त काश मां बि अहिड़ो थियां।
ऐं असांखे अयाज़ जे हवाले सां हिकिड़ी सॼी ख़ुशनसीबी इहा आहे त अयाज़ पंहिंजी हर नंढे खां नंढी ॻाल्हि रिकॉर्ड ते रखी आहे। हुन एॾो लिखियो आहे, हुन पंहिंजे नंढपण जूं यादगिरियूं, हुन पंहिंजे मुताले जूं हवाले सां हुन एतिरो मवाद असांखे ॾेई वियो आहे। जेकॾहिं असां हर शइ खे अलॻि अलॻि कयूं त केतिरा ई मौज़ू अयाज़ मां जेको आहे माना जनम वठनि था ऐं उहे मौज़ू ख़ुदि असांजे लाइ वरी हिकिड़े नए मुताले जो सबबु बणजनि था। अयाज़ जी शख़्सियत ते मां तमामु घणो पढ़ियो आहे, अयाज़ खे तमामु घणो मां इंस्पायर थी रहियो आहियां। मां सम्झो आहे त जेतिरो अयाज़ ते असरु जेको आहे हशू केवल रामणी जो पियो एतिरो कंहिं बि शख़्स जो न पियो। हू हशू उनखे उन वक़्तु मिलियो जॾहिं अयाज़ जी उमिरि जेका आहे उहा माना लेट टीनेज वारी या अर्ली 20s वारी हुई, ऐं उन वक़्तु जेको आहे सो माना ऐं जहिड़े नमूने सां हू हिकिड़ो वेल ड्रेस माण्हू, अंग्रेज़ी में सोचण वारो, अंग्रेज़ी में ॻाल्हाइण वारो, जंहिंजे फ्लैट ते अयाज़ पहुचे त एतिरा किताब हूंदा हुआ जो असांखे मानी खाइण जे लाइ बि किताबनि खे हेठि विछाए उन मथां अख़बार रखी मानी खाइणी पवंदी हुई। जेको पुराणो कोट पाईंदो हो नओं किताब पढ़ंदो हुयो। हुन अयाज़ खे जेके बि इंटरनेशनल जेको लिटरेचर जूं जेकी मूवमेंट्स हुयूं उन दौर में जदीद उन जे बारे में उहे जेके माण्हू मौजूदु हूंदा हुया उन्हनि जा किताब जेको आहे भला हशू वटि हूंदा हुया। हशू हुननि खे सम्झाईंदो हुयो। हशू हुनजो हीरो हुयो। उन करे हुन हशू मां जेका बग़ावत वरिती ऐं कंहिं बि पार्टीअ में जेको आहे माना न हुजणो आहे, सभिनी पार्टियुनि ते हिकिड़ी तंज़ करणी आहे ऐं सभिनी जी साम्हूं जेको आहे माना बि हिकिड़ो अदबी अदबी देवता थी जेको आहे पेश थियणो आहे। इन क़िस्म जो तासुर हुन हशू मां हासिलु कयो। सॼी ज़िंदगी अयाज़ सां उहो सफ़र कंदो रहियो जी इन हद ताईं त उहो असांजा जेके मुख़्तलिफ़ उमिरियुनि वारा जेके हिसा आहिनि उहे असां मां कॾहिं बि ख़तमु नथा थियनि, हमेशह असां सां गॾु रहनि था। इवन अयाज़ पोड़ो थी वियो। हशू त हुन खां मतिलबु हिकिड़ी 60s 70s जी उमिरि में थियो। अयाज़ जंहिं वक़्तु जेको आहे माना जेको नज़म लिखियो हशू ते उन वक़्तु हशू खां वधीक पोड़ो हुयो, पर पोइ बि हुन में जेका हशू जे लाइ अक़ीदत आहे मां उहो नज़म पेश करण थो चाहियां जी बिस्मिल्लाह। त उल्हास नगर जी तेज़ हवा कंहिं वक़्तु हशू खे ॻोल्हे थी, उल्हास नदीअ में फोले थी। हू केरु हुयो जो सपनो हो ऐं केद कड़नि में साबिया जे हीअं फाथो हो। तारीख़ हुई तूफ़ान जिया, मां हुन में हुन जूं तहरीरूं कंहिं जाइ ॾिसां। हू हशू जेको सिंध हुयो, इंसान हुयो, ईमान हुयो, नादान हुयो। हुन कोन कयो को सम्झो थो ऐं काश उन्हीअ जो मां जूतो कंहिं वक़्तु खणा, कंहिं वक़्तु समय जे ठोड़ मथां एॾो त हणा। त इहा जेका हुन में हिकिड़ी पीड़ा हुई अयाज़ में त हुनजो उहो जेको टीनेज अर्ली जवानीअ जो नौजवानीअ जो उस्ताद ऐं अहिड़ो इनकलाबी क़िस्म जो माण्हू जेको हुन दौर जी कम्युनिस्ट पार्टी जे मथां बि जेको तंज़ कंदो हुयो भले, जेको मुस्लिम लीगनि खे जेको आहे पंहिंजी हिकिड़ी तंज़िया मुस्कुराइण जे लाइक़ु न सम्झे, जेको कांग्रेस जे मथां तमामु सख़्तु क़िस्म जी माना कड़क क़िस्म जी तनक़ीद कंदो हुजे, उहो माण्हू शरणार्थी थी हुन खां धरती छॾाई वञे ऐं अयाज़ हुनखे जेको आहे माना शिप ते वियो हुजे छॾणु ऐं वापसि मोटियो हुजे त उहो रोईंदो आयो हुजे त उहो एयरपोर्ट ते, त उहे सभु जेके यादगिरियूं आहिनि, उहे सभु जेके पीड़ाऊं आहिनि अयाज़ जे शख़्सियत में जेको आहे माना आयूं ऐं अयाज़ उन्हनि खे शाइरीअ जी शिकिल ॾेई ॿाहिरि कढियो ऐं पूरी ताक़त सां कढियो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त अयाज़ तमामु घणो ताक़तवर क़िस्म जो शाइर हुयो। हुन पंहिंजे रोमांस वारी शाइरीअ खे जहिड़े नमूने सां भरपूर नमूने सां उभारियो। अयाज़ खां अॻु में असांजे शाइरीअ में रोमांस जेको आहे न उहो ॾाढो हिजाब में आहे। उन रोमांस जे मथां जेको आहे सो तमामु भारी भरकम रवा पिया आहिनि। एसाई न रुगो फ़क़ति माना सिंधी ॿोलीअ जी ॻाल्हि आहे, पर इवन उर्दू ॿोलीअ में बि कॾहिं बि माना अख्तर शिरानी खां सवाइ कंहिं बि शाइर जेको आहे माना महबूब खे माना मोनस करे चवण जी हिमत न कई। हमेशह मुज़क्कर जे ग्रामर में महबूब जो ज़िक्र कयो वेंदो हो, पर जेका बग़ावत अयाज़ में हुई, जेका अयाज़ में बेहिजाबी पैदा थी, जहिड़े नमूने सां अयाज़
न रुगो हिकिड़ी औरत जे एहसासनि खे चिटियो मोहबत जे हवाले सां, मतिलबु मुंहिंजा जेके हिन जा शुरूआती शाइरी आहे भौर भरे आकाश मां, मुंहिंजा पिरी ओ सावरा ओ बावरा घर में घिड़ी चोरी करी मां लख चवां पेरें पवां पर जो मुड़ी ओ शल जुणी महीना थी विया मोड़ो ॾिठे ॾिसावरी पंहिंजी बि ॾिस दिलि लाहे जे त। पर इन क़िस्म जी जेका शाइरी आहे इहा तमामु घणी रोमांटिक क़िस्म जी शाइरी, सादी शाइरी, आसान क़िस्म जी शाइरी, ऐं उन में एॾो कार जो रिदम जेको हुयो इहो सॼो तॾहिं पैदा थी सघियो जॾहिं हुनजे मिज़ाज में एतिरो रोमांटिसिज़म हुयो। जॾहिं माण्हू रोमांटिक थींदो आहे तॾहिं माण्हू ऑटोमेटिक म्यूज़िकल थी वेंदो आहे। उहो ई सबबु आहे टीनेज में जॾहिं छोकिरा जेको आहे पहिरियों दफ़ो रोमांस जो जज़्बो महसूसु कंदा आहिनि त उहे गाना ॿुधंदा आहिनि, मौसीक़ी ॿुधंदा आहिनि, झूंगाना लॻंदा आहिनि, त इहो सभु कुझु फितरी आहे। उन करे पर इहा शइ असां अयाज़ में ॾिसूं था मुस्तक़िल हले थी, तोड़ी हुनजा वार अछा थी वञनि त हुनजे अछा वार थिया मतिलबु चए त थोरी मुंहिंजा वार अछा थी विया आहिनि, पोइ बि मां जेको आहे सांची स्टूपा जेको आहे उहो गौर सां ॾिसां थो। ऐं अयाज़ फिज़िकली त पोड़ो थी वियो पर अयाज़ एहसासाती तौर ते रोमांटिक नमूने सां, रूहानी नमूने सां हमेशह नौजवान रहियो। एजाज़ तमामु ज़बरदस्त ॿई हवाला कंप्लीट ॾिना त अयाज़ वटि इनकलाब किथां आयो, कहिड़ी सोबत मां हुनखे इहो हुनजी धरतीअ में ॿिज केरु छटण वारा हुआ, ऐं गॾोगॾु रोमांस या सिन्फ़ नाज़ुक सां प्यारु करणु त हुनजो फितरी हक़ु हुयो जेको हुन पूरो इस्तेमालु कयो, बल्कि ईअं चइजे त पूरे खां कुझु वधीक ई इस्तेमालु कयो। मुंहिंजा प्रियो बावरा सावरा, ऐं गॾोगॾु साॻे ई मजमे में हू चवे थो त सनोबर जे साए में वेही रहूं चुमी जीअं सघे चंड तुंहिंजूं चगूं ऐं घड़ियल गुनाहे मोहबत करियूं। माना हुस्न सां गुनाह शेख अयाज़ लाज़िम मलज़ूम रखियो आहे। असीं शेख साहब जे ज़ाती हवाले ॾांहुं हलंदासीं, पर असीं गेड़ू वेस गज़ल जेको अयाज़, छो त बुनियादी असांजो अदल मौज़ू आहे त क्लासिकियत खां जदीदियत ताईं शेख अयाज़ छो आहे, पर महबूबा जे हवाले सां ऐं हिकिड़ी दिलचस्प ॻाल्हि कंदो अदल ॾांहुं हलंदुसि त पोएं दौर में बि जीअं हुन चयो त आख़िर ताईं शेख साहब आशिक़ शाइर रहियो। ख़ातून हिकिड़ी अजीब इतफ़ाक़ थियो त जेका असांखे बि पसंदि आहे, मूंखे बि पसंदि आहे, त अदल सुमरे खे ख़बर आहे त उहा शेख अयाज़ खे बि पसंदि आहे, त घटि में घटि मूं फ़ख़्रु कयो त का अहिड़ी छोकिरी आहे जेका असांजी कामन महबूबा आहे सिंध धरतीअ खां पोइ। जॾहिं शेख साहब वटि असीं ॿई ॼणा गॾिजी वियासीं त ख़बर पई त हुनजी हुन सां अॻई हिकिड़ी तमामु ज़बरदस्त मुलाक़ात आहे ऐं वाक़ियत आहे। त मींहुं पवणु शुरू थी पियो ऐं शेख साहब जे दरिए ते तमामु हल्का रोमेंटिक जॾहिं मींहं जूं लकीरूं ठहणु शुरू थियूं त मूं ख़ुशबू खे चयो त मौसम ॿाहिरि सुठो आहे त पाण ॿाहिरि हलूं, त अयाज़ चयो तूं भले वञे न कंहिं ते छॾ। त पोइ मूंखे लॻो त पंहिंजो हुस्न सरेंडर करणु, पंहिंजो महबूब सरेंडर करणु हिकिड़े अज़ीम शाइर लाइ, छो त मूंखे ख़बर आहे त हू घड़ियल गुनाहे मोहबत कंदो बसि, ऐं उन खां पोइ रुगो लिखंदो जेको सिंध जे लाइ सरमायो बणिबो। पर हिकिड़ी जेका कॉन्ट्रोवर्सी आहे जेका शेख साहब खे नसीब थी आहे, जंहिंजे करे शेख अयाज़ हिकिड़े कॉन्ट्रोवर्शियल शाइर तौर बि असांजे साम्हूं आयो। सभ खां अवल त असां ॾिठो त हुनखे सिंधी माण्हुनि खे सम्झ में आयो त जेकॾहिं को वॾो शाइर सिंध में पैदा थिए थो, ट्रेंड सेटर 20वीं सदीअ में, त पोइ असीं हुनखे शाह लतीफ़ जो सानी करे सम्झूं। इहा असांजी कुल सोच हुई, बजाए ॿियो कुझु चवण जे असां सरशारी में अची चई छॾियो त शाह लतीफ़ खां पोइ शेख अयाज़ हुनजो सानी आहे। हिकिड़ी त कंट्रोवर्सी इहा थी, ऐं उन खां पोइ ॿी कंट्रोवर्सी आहे जंहिंजे करे अयाज़ थियो उहा 65 वारी जंग आहे, जॾहिं हुन पूरी ताक़त सां, हिकिड़े दोस्तनि चयो त शेख अयाज़ तमामु डिॼणो हो, हू डिॼंदो हो, हुन में बग़ावत हुई पर अमली तरह सां हू बाग़ी न हो। पर उन वक़्तु जमात इस्लामी ऐं ख़ुदि जेका पाकिस्तान जी फ़ौज आहे हुनजे साम्हूं बि अची चयो आहे त ही संग्राम साम्हूं आहे नारायण श्याम, हुन जा मुंहिंजा कौल बि साॻिया, बोल बि साॻिया, ढट बि साॻियो, ढोल बि साॻियो, हुन ते गोली कीअं हणां मां, हुन ते कीअं बंदूक खणां मां। ही हिकिड़ी पावरफुल हिकिड़ो लहजो हो जंहिंजे करे वरी सियासी हलकनि में अयाज़ हिकिड़ी कंट्रोवर्सीअ जी सूरत में साम्हूं आयो। ऐं चाहींदुसि त तव्हां इन समूरे दौर में जॾहिं अयाज़ कंट्रोवर्शियल थियो आहे, हुन जेल भोॻिया आहिनि, नतीजे में हुन छा लिखियो आहे ऐं हुनजो रवैयो सिंधी समाज ॾांहुं, सियासत ॾांहुं छा रहियो आहे। नसीरत मां वरी जेका तव्हां अदल सां ॻाल्हि कई उन खां शुरूआत करे पोइ चवण में मौजूदु थिए जी त शेख अयाज़ सिंधीअ जूं 2 सिन्फ़ूं सिंधी
शाइरीअ जूं हूअ त हर सिंफ़ उन वटि ईअं आहे पर 2 सिंफ़ूं ख़ासि तौर ते आहे जंहिंमें तव्हां मिसाल ॾियो ग़ज़ल जो हिकिड़ो ऐं गीत बि मां हुन में शामिल कंदुसि। जी बिल्कुलु। जोए साहब हिकिड़ो वाक़ियो बयानु कयो आहे अयाज़ साहब जे हिकिड़ी किताब जे मुहाग में त हिकिड़े भेरे फैज़ अहमद फैज़ खां शेख हयात पुछो त छा तुंहिंजे नुस्ख़ा आहे वफ़ा में को हिकु बि काफ़ियो अहिड़ो आहे जेको तोखां अॻु में उर्दू शाइरीअ में आज़मायो न वियो हुजे? त जोए साहब लिखे थो त फैज़ साहब ॿुधी चुप करे चई न। ऐं अयाज़ साहब पोइ वरी ॿिए मौक़े ते पंहिंजे किताब में लिखियो आहे त मुंहिंजी शाइरीअ में मूंखां पोइ त यकीननि शयूं थियूं हूंदियूं पर मूंखां अॻु में जेका शाइरी थी आहे जेके काफ़िया मूं इस्तेमालु कया जेके रदीफ़ मूं इस्तेमालु कया इहे विरले इस्तेमालु कया पिया वेंदा। त नरगो ग़ज़ल जी फ़नी बीहक नरगो ग़ज़ल जो घाड़ेटो ऐं जीअं तव्हां पाण चयो त एॾी मौज़ूआती वुसत ग़ज़ल जी सिन्फ़ में तव्हांखे ख़बर हूंदी त तरक़ी पसंद तहरीक जॾहिं बरे सग़ीर में आई त हुन ग़ज़ल खे नापसंद कयो बल्कि तरक़ी पसंद तहरीक हिकिड़ी तहरीक हलाई जुज़वी त ग़ज़ल जी सिन्फ़ में शाइरी करणु गैर इनक़िलाबी कमु आहे। ख़्वाजा ग़ुलाम अब्बास ऐं कृष्ण चंद्र ऐं ॿियनि तमामु घणनि माण्हुनि उथी बि इन जी मुखालफ़त कई जंहिं ते हसरत मोहानी ऐं एतिराज़ बि वारिया। अयाज़ साहब उन तव्हां ॾिसो त इहो ई सबबु आहे जो इक़बाल ऐं फैज़ खे छॾे करे तव्हांखे जेके वॾा मिलंदा तरक़ी पसंद शाइर मखदूम मुहिद्दीन ग़ज़ल कोन लिखियो जोश घणे भाई ग़ज़ल घटि लिखियो ईअं तव्हांखे सरदार जाफ़री ग़ज़ल घटि लिखियो त छो त इहे शाइर सभु नज़म जा हुआ ऐं तरक़ी पसंद तहरीक पाण सां नज़म जी सिन्फ़ खणी आई घणे भाङे। पर अयाज़ जो कमाल इहो त हुन ग़ज़ल जी सिन्फ़ मां तरक़ी पसंद हूंदे हथ न कढियो ऐं उन ग़ज़ल जी सिन्फ़ खे नओं जनम ॾिनो ऐं उहो ईअं ॾिनई त नरगो जो घाड़ेटो तब्दील कयईं उनखे रिवायती तग़ज़ुल मां कढियईं। हाणे तग़ज़ुल जो मतिलबु आहे औरत सां तख़ातुब त तरक़ी पसंद चवंदा हुआ त हिकिड़ी सिन्फ़ जंहिंजो बुनियादी औरत सां तख़ातुब ते आहे उन में कहिड़ी तव्हां फ़िक्री गहराई आणींदव केतिरी वुसत आणींदव। इहो अयाज़ साहब जो कमाल हो जो उन अयाज़ साहब जे ग़ज़ल जी सिन्फ़ में हुन को मौज़ू कोन छॾियो आहे जेको उन ग़ज़ल जी सिन्फ़ में ऐं ग़ज़ल में न आंदो आहे। ईअं ई गीत जी सिन्फ़ आहे त गीत हिकिड़ी ॾाढी थधी मुलायम दिलि खे छुहंदड़ हिकिड़ी तमामु हिकिड़ी नफ़ी सिन्फ़ आहे पर जेॾा बाग़ियाना जेॾा इनक़िलाबी मिज़ाज जा हामिल जेॾा ॾुखिया मौज़ू अयाज़ साहब गीत जे सिन्फ़ में खणी आयो आहे मूं पंहिंजी किताब में तफ़सील ते लिखियो आहे इहो फ़क़ति अयाज़ जो कमाल हो। इहो असांखे रंग न मिले थो मीरा जी वटि न उन खां पोइ जे शाइरनि में। जेको तव्हांजी ॻाल्हि हुई त अयाज़ साहब जो दौरु जेको जंहिंमें इहा सॼी हुन शाइरी कई आहे मूं जॾहिं अयाज़ साहब ते कमु शुरू कयो त मूं हिकिड़े फ़र्क़ु जेको बुनियादी महसूसु कयो घणई शयुनि सां गॾो गॾु हिकिड़ो इहो त लतीफ़ साईं जी शाइरीअ में मौत रक्त धक जिस्मानी वेड़ जिस्मानी बहादुरी जिस्मानी सुरिहाई इहे तव्हांखे शयूं घटि मिलनि। लतीफ़ साईं वटि सवाइ केॾार हुजे घणे भाङे तव्हांखे जेका सूरियाई आहे उहा कॉग्निटिव आहे उहा दाख़िली आहे उहा अंदरि जी आहे ख़्याल जी आहे जज़्बे जी आहे इन शिकिल में आहे। पर अयाज़ साहब वटि जेका मज़ाहिब जो रंग आहे उहो जंहिंमें मुख़्तलिफ़ आहे लतीफ़ साईं खां उहो इहो आहे त उन में घणे भाङे फिज़िकल बहादुरी आहे। ऐं मूं पोइ सोचे नतीजो इहो कढियो त लतीफ़ साईं हिकिड़ो उस्तादी कई वरी उहा आहे त हुन पंहिंजे दौर जो को मौज़ू हथ में खयो कोन। लतीफ़ साईं जो दौरु तमामु ॾुखियो दौरु हो मुग़लनि जो दौरु हो ईअं न त को सवलो दौरु हो हे त करोड़ा हुआ पर मथे त पूरे नंढे मुग़ल हुआ पर लतीफ़ साईं घणो अबाम जो सीगो वठी ऐं घणो रूहानी ऐं दाख़िली शिकिल ॾेई उन खां पाण बचाए वियो। पर अयाज़ साहब खे दौरु मिलियो वॾी यूनिट जो माना 1955 खां 70 जो दौरु ऐं इहो ई दौरु आहे जंहिंमें अयाज़ साहब 15 सालनि में पंहिंजी इनक़िलाबियत जे हामिल शाइरी बाग़ियाना शाइरी में जो उरूज हासिल कयो ऐं विडियूं वसण आयूं उनजो ख़ासि उनजो घणो मज़हर आहे। पर उनमें कमाल जेको इहो आहे त उनजे अंदरि असांखे गॾोगॾु मिसाल उर्दू में तरक़ी पसंद इनक़िलाबी शाइरी आहे पर नेशनलिज़म उन में कोन्हे। अयाज़ 20वीं सदी जो उहो बाग़ियाना मिज़ाज जो शाइर आहे जंहिंमें तरक़ी पसंदी बि आहे जंहिंमें नेशनलिज़म बि आहे जंहिंमें तबक़ाती सुवाल बि आहे समाजी बग़ावत बि आहे रोशन ख़्याली बि आहे ऐं जेका चई इजाज़त ॻाल्हि ॾाढी सुहिणी त जंहिं समाज में मोहबत गुनाह हुजे उन समाज में बरमला फिज़िकल लफ़्ज़ जी ॻाल्हि करणु रुगो लफ़्ज़ न फिज़िकल लफ़्ज़ जी ॻाल्हि करणु जंहिं समाज में मोहबत जो इज़हार गुनाह हुजे उते
उन मुखालिफ़ सिन्फ़ या ॿी सिन्फ़ जी जिस्मानी हुस्न जो इज़हार करणु ऐं जमाल जो इज़हार करणु, त इहे अयाज़ साहिब जी जेका उन ज़माने में जेका मज़ाहिमती जो पूरो दौरु आहे 15 सालनि जो, इहो ख़ासि जेको वञो जो उन में कमाल आहे। ऐं ॿियो वॾी ॻाल्हि आहे त अयाज़ साहिब खे ख़बर हुई त हुनजे मथां रुॻो उहो ज़मानो उहो जंहिंमें अयाज़ साहिब खे समाल उथारे बीहारणो हो। तव्हां ॾिसो त उहो पूरो दौरु सिंध जी तहरीक जी का शिकिल आहे जेका शेख अयाज़ खां सवाइ अॻिते वधी हुजे। जेकॾहिं उन में नज़रियो ऐं फ़िक्र कनि ॿिनि माण्हुनि जो हो त उन में रूह जेको अयाज़ जी शाइरी जो हो ऐं पोइ ॿिया घणा शाइर ॿिया बि हुआ। त अयाज़ साहिब उन ज़माने में पंहिंजी बाग़ियाना पंहिंजी इनकलाबी शाइरीअ जो इहो तानी पेटो एॾो वसी कयो, एॾो उनखे हमागीर कयो ऐं उन में जेके आलमी इनकलाबियत जा मौज़ू, आलमी बग़ावतुनि जा मौज़ू, आलमी इंसानी जेके समाज जा वॾा मौज़ू खणी आयो, अमुन जा मौज़ू खणी आयो। ऐं जेका तव्हां सवेर ॻाल्हि पे कई त अयाज़ साहिब जो हिकिड़ो जेको ख़ासि पासो आहे जेको जंहिं ते ॻाल्हि शुरू कई तव्हां, अयाज़ साहिब जी पूरी ज़िंदगी ॾिसो त कंहिं हिकु जाइ ते बीहे नथो। इहा हुनजी ख़ूबी बि आहे, इहा हुनजी कमज़ोरी बि आहे। इक़बाल ईअं थींदो आहे शाइरनि में। इक़बाल, अलामा इक़बाल जहिड़ो गैर मामूली शाइर, उहो पंहिंजी PhD करे आयो म्यूनिख यूनिवर्सिटी मां। जॾहिं PhD करे मोटी आयो त 9 महीननि जे अंदरि उनखे हिकिड़ी लाहौर जी हिकिड़ी ईसाई स्कॉलर माई हुई, उन ख़त लिखियो त मां तुंहिंजो इंटरव्यू करणु थी चाहियां तुंहिंजे डॉक्टरल थीसिस जे बारे में। त इक़बाल लिखियो त मां पाण ई फिरी वियो आहियां, तूं मूंखां पुछा पुछी कंदी हुन बारे में। 1 साल जे अंदरि ॿिए मौक़े ते इक़बाल खे माण्हू पुछो त तोखे पंहिंजी ज़िंदगीअ जी सभ खां हसीन शइ कहिड़ी थी लॻे? त इक़बाल जहिड़े वॾे माण्हूअ शाइर इहो कोन चयो त मूंखे पंहिंजी शाइरी थी वणे। इक़बाल चयो मूंखे मुंहिंजो मुतहरिक शऊर थो वणे। त शेख अयाज़ बि हिकिड़ो एॾो त तख़लीक़ी, एॾो त सोचींदड़ हिकिड़ो माण्हू हो जंहिंजो शऊर, जंहिंजो ख़्याल, जंहिंजो रुझान, जंहिंजो मिज़ाज कंहिं हिकु दौर, हिकु लाड़े, हिकु तहरीक, हिकु नज़रिए ऐं फ़िक्र ते न बीठो ऐं उहो बदिलबो रहियो। पोइ उन में हर ज़माने में हुस्नाकियूं बि हुयूं ऐं कमज़ोरियूं बि हुयूं। पर अयाज़ साहिब जो कमाल इहो आहे, ऐं जेका तव्हां ॻाल्हि पई सवेर उमिरि खां पुछी, दुआउनि जे बारे में तनक़ीद थिए थी। मां हींअर उन ते पूरो लिखियो आहे पंहिंजी किताब में। अयाज़ साहिब जे अचूं था ओके त मां हिन ॻाल्हि कयां त अयाज़ साहिब बि उन दुनिया जे उन्हनि चंद शाइरनि मां आहे जदीद दौर जे जिन जो शऊर जामिद न हो, बीठल न हो, मुतहरिक शऊर हो। ऐं इहो ई सबबु आहे जो हुन न मौज़ूआती तौर ते पाण में जमूद आंदो ऐं न पंहिंजे मिज़ाज में जमूद आंदो ऐं न पंहिंजे तफ़कुर में जमूद आंदो। ऐं इहा ई अयाज़ जी हुस्नाकी। मां जामी तव्हां सां हिन जेको मूं बुनियादी सवाल कयो आहे उनखे चाहींदुसि त इख़्तिसार सां तव्हां समेटियो त शेख अयाज़ खे उनजे दोस्तनि कंट्रोवर्शियल छा पंहिंजे मक़सदनि जे लाइ कयो, या हुनजे फेवर में विया या हुनजो डिसफेवर थियो? त शेख अयाज़ कंट्रोवर्सीज़ में फाथो हिकिड़े पूरे दौर में, जंहिंखां पोइ हुन जान ॾिसो नसीर, पहिरीं ॻाल्हि त इहा त पंहिंजे हमअसर दौर में जॾहिं दुनिया में तलातुम हुजे, पंहिंजो पूरो दौर भरपूर हुजे, जे बारे में बयान ॾियण वारा हुनजा दोस्त। न, मां बि ॻाल्हि थो कयां। मां चवां थो हिकिड़ी त ॻाल्हि सम्झूं असां इहा त जेको माण्हू एॾो सोचींदड़ हूंदो, एॾो तख़लीक़ी हूंदो, एॾो मुफ़क्किर शाइर हूंदो, उहो कीअं कंट्रोवर्शियल न थींदो? जेकॾहिं को वॾो माण्हू आहे ऐं कंट्रोवर्शियल न आहे पंहिंजे दौर में, त इन जो मतिलबु आहे त उहो न आहे वॾो माण्हू। इन करे अयाज़ जो कंट्रोवर्शियल हुजणु हुनजे गैर मामूली मुतहरिक शऊर जी निशानी आहे। हाणे तव्हां चई सघो था त कहिड़े दौर में कंहिंजे साम्हूं कंट्रोवर्शियल हो। इहो दौर में इहे शयूं मुख़्तलिफ़ आहिनि। तव्हां ॾिसंदो त अयाज़ साहिब 50 जे ॾहाके में, 60 जे ॾहाके में ऐं 20 70 जे ॾहाके ताईं अयाज़ साहिब जी दीवार बणियल हुआ तरक़ी पसंद, क़ौम परस्त, रोशन ख़्याल। साईं जेम्स खां वठी, पलीजे साहिब खां वठी, मौलाना ग्रामी खां वठी ऐं शमशेर खां वठी पूरो दौर जो। वरी पोइ दौर अचे थो हिकिड़ो जंहिंमें अयाज़ साहिब पाण चए थो त नेशनलिज़म, तव्हां ॾिसो त हुनजो जेको जॾहिं जमहूरियत बहाल थी आहे पाकिस्तान में 88 खां पोइ, अयाज़ साहिब जी नसरी तहरीर में त हू क़ौम परस्ती खे एॾो नथो ओन करे घणो। अयाज़ साहिब जे नसर में ख़बर पए थी त हू जमहूरियत ॾांहुं वधीक माइल थियो आहे, रूस टुटी चुको आहे, इन करे इनकलाबियत मां हुनजो ईमान खिची चुको आहे। अयाज़ साहिब पंहिंजी किताब सूरजमुखी सांझ जे मुआग में लिखे थो, मां इन ॻाल्हि ते पूरो थो कयां, चए थो त मां पंहिंजी ज़िंदगीअ जे सॼे तजुर्बनि मां गुज़री इन ॻाल्हि ते पहुतो आहियां त आर्ट जो, फन जो, अदब जो जेका मिनता आहे उहा हुस्न जी तख़लीक़ आहे। इन करे अयाज़ दरअसल पंहिंजे आख़िरी दौर में यकीनन तरक़ी पसंदी खे डिसोन कयो ऐं न रुगो डिसोन कयो पर हुन इम्तिज़ाज कयो, हुन वॾो बहस कयो आहे पाण त अदब
बराए अदब ऐं अदब बराए ज़िंदगी इन्हनि जो पाण में इंतज़ार थियणु खपे इन जे विच में का दीवार चीज न आहे त अयाज़ साहब हर दौर में तकरारी रहियो कंहिंजे साम्हूं कंहिं ज़माने में तरक़ी पसंदियुनि जे लाइ कंहिं ज़माने में क़ौम परसतनि जे लाइ कंहिं ज़माने में मज़हबी माण्हुनि जे लाइ ऐं इहे सभु शयूं ज़ाहिर कनि थियूं त दरअसल अयाज़ साहब हिकिड़ो मुतहरिक शऊर जो हामिल हो हाणे इहो त पंहिंजे दौर जो नक़ाद बहस कंदो त कहिड़े दौर में अयाज़ साहब सही हो ऐं कहिड़े दौर में उनजा मुखालिफ़ सही हुआ पर इहा यकीनन ॻाल्हि आहे त अयाज़ साहब हिकु लम्हे जे लाइ कॾहिं कंप्रोमाइज़ न कयो जेको हुन सोचियो जेको हुन महसूस कयो जेको हुन तख़युल में आंदो तफ़कुर में आंदो उनजो बरमला इज़हार कयो ऐं इहो हिकिड़े आर्टिस्ट ऐं शाइर जो कमु आहे बाक़ी कमु ॿियनि जो आहे त भई बहस कनि त हाणे उन में दुरुस्त कहिड़ो सही कहिड़ो ग़लति कहिड़ो पर अयाज़ पंहिंजे सोच ऐं पंहिंजे तफ़कुर ते कॾहिं कंप्रोमाइज़ न कयो जमी ज़बरदस्त गुफ़्तगू थी पर असीं सहर इमदाद साहिब ॾांहुं हलंदासीं ऐं वरी बि उन शेख साहिब जी जेका तमामु अहम सिन्फ़ आहे जंहिंजे करे ख़ासि तरह सां तरक़ी पसंद जेके असांजा शाइर आहिनि उन्हनि जो ख़्यालु हो त ख़्यालु ग़ज़ल में नथो अची सघिजे ऐं वॾो ख़्यालु जोशम अली आबादी साहिब चवंदो हो त वॾो ख़्यालु हमेशह वॾे नज़्म में अची सघे थो ऐं नज़्म ई इनकलाब बर्पा करे सघे थो असीं जेकॾहिं सिंधी में पंहिंजी शाइरी ॾांहुं क्लासिकल शाइरी ॾांहुं जदीद शाइरी ॾांहुं हलंदासीं त सैर साहिबा असांखे तनवीर अब्बासी साहिब थो ॿुधाए त वॾो छाल नज़्म में तर्जुमे जी सूरत में मिर्ज़ा कलीच बेगा आंदो हुन हिकिड़ो यूरोप जो जेको जदीद ख़्यालु आहे नज़्म जी सूरत में सिंधी ॿोलीअ में तर्जुमो कयो उन सां सिंधी ॿोलीअ में नज़्म में वैराइटी आई ऐं उन जी वैराइटीअ खे संभालण वारो असीं सम्झूं था त शेख अयाज़ आहे त अयाज़ जो ग़ज़ल जे हवाले सां वाईअ जे हवाले सां बैत जे हवाले सां तव्हां सभिनी गुफ़्तगू कई पर अयाज़ जो जॾहिं गाए इनकलाब गाए खां मां ॾोही आहियां ताईं या अज़ल जी पुरस्रार आग जलाए पई ऐं विसाए पई ज़िंदगीअ जा ॾिया ॾियाई ॾियाटियूं पयूं बदल पयूं मगर वाट सां लाट पई जरकंदी सदा जोत खे आहे जाग अज़ल जी पुरस्रार आग ही इब्तिदाई नज़्म आहिनि जेके हुन इंट्रोड्यूस कया आहिनि शेख साहिब ऐं चाहींदुसि तव्हां ॿुधायो त हुन तसवुफ़ वेदांत जदीद ज़माने जा इनकलाब उन्हनि खे कीअं पोर्ट्रे कयो आहे पंहिंजे नज़्म में थोरो ग़ज़ल जे हवाले सां जेको तव्हां सवाल कयो हो जी बिल्कुलु उन में तव्हां चयो हो गेड़ू बेस ग़ज़ल असां छो था चऊं त मूंखे शेख अयाज़ जो पंहिंजो हिकिड़ो ग़ज़ल आहे सिंधड़ी खे सेबाए अयाज़ पंहिंजो गेड़ू बेस ग़ज़ल जी बिल्कुलु त इहो जेको ख़ुदि टर्मिनोलॉजी असीं जेकॾहिं चऊं त असां उन ग़ज़ल मां ई खई जेका पोइ हिन जदीदियत जे पूरे दौर ते असां जॾहिं बि ग़ज़ल जी ॻाल्हि कयूं था त उन में उहो रंग गेड़ू वेस ग़ज़ल वारो जेको सिंध जी धरतीअ जो रंग आहे उहो उन में ओतिजी थो अचे ऐं उन में मिसाल तौरु ठटे जी हवा में गुलाबी बदन त ठटे जी हवा में गुलाबी बदन ढके कीअं अजरक सॼो वास वन जॾहिं कुन चयाऊं असांखे मिली इहा ई त धरती इहो ई त धन त शेख साहिब जे दुआउनि ते जेका कंट्रोवर्सी थी ऐं हुन जा कम्युनिस्ट या हुन जा जेके तरक़ी पसंद दोस्त हुया अलावा जोए साहब उन ते हर्फ़ कोन खयो आहे पर ॿियनि सभिनी दोस्तनि हुन जे बारे में हिकिड़ी नेगेटिव राय क़ाइमु कई अयाज़ खे हिकिड़े मौलवी ऐं कंहिं ख़ासि जमात जे नज़रिये खे क़बूल करण वारे हवाले सां बि हुनजी तनक़ीद कई आऊं सम्झां थो त शेख अयाज़ हिन धरतीअ जो आहे जंहिंमें हुन चयो त मां जो पूरो तत तुंहिंजे हिन तारीख़ जो त ऋग्वेद मनाजातूं ऐं दुआऊं आहिनि उपनिषद हिन धरतीअ जा दुआऊं आहिनि भिटाई जेको आहे जॾहिं लिखे थो त बैत जोते जेतो बैत भायां से आयतूं आहिनि त भिटाई बैतनि खे आयतूं पियो चए टैगोर ख़ुदा जी वैदानियत खे गीतांजलिअ में पियो जॾहिं चवे थो हुनखे नोबल प्राइज़ पियो मिले पर अयाज़ जॾहिं चवे थो त ऐ रब तुंहिंजो शुक्र जो तो मूंखे अधु मानी पूरो किताब नसीब कयो ऐं धणी तो मूंखे पंहिंजी शफ़क़त सां नवाज़ियो ऐं आऊं तुंहिंजी शफ़क़त खे सॼे अवाम में विराईंदुसि त उन ते हिकिड़ो जेको कम्युनिस्ट ब्लॉक आहे या तरक़ी पसंद दोस्त आहिनि उन्हनि उन ते झुल कई ऐं उन जी शाइरीअ खे चयो त हिन मां हवा निकिरी वई आहे आऊं चाहींदुसि त तव्हीं पंहिंजो रद्द अमल ॿुधायो त छा शेख साहिब इहो सभु कुझु ग़लति पियो कयो नसीर माइना वाले सां टे ॻाल्हियूं करणु चाहींदुसि पहिरीं ॻाल्हि त शेख अयाज़ साहब कॾहिं बि पंहिंजी ज़िंदगीअ जे कंहिं बि दौर में दहरियो कोन हो अयाज़ साहब बाग़ियाना मिज़ाज जो हो रोशन ख़्याल हो तरक़ी पसंद हो इनकलाबियत जा हुनजे मथां असर हुआ वक़्ती तौर नेशनल मां पर अयाज़ साहब जी सॼी ज़िंदगी जो तव्हां को बि दौर खणो त अयाज़ साहब कॾहिं बि मुंहिंजे मुताले में न आहे त को अयाज़ साहब कॾहिं बि एथिस्ट रहियो हुजे हिकिड़ी ॻाल्हि
हाणे हीअं ज़रूरु आहे त हिकिड़ो शेख हयास जेको सिंध जे तरक़ी पसंद शाइरीअ जो या अदब जो सभ खां वॾो नालो ऐं हवालो हो, जॾहिं उहो डिसोन करणु लॻो हिकिड़ी पूरे फ़िक्र खे, त यकीनन हिकिड़ी पूरी तहरीक खे या सोच खे धकु लॻो ऐं उन रद्दमल ॾेखारियो। तव्हां जोए साहिब जी ॻाल्हि था कयो, जोए साहिब सां मां तमामु वेझो रहियो आहियां। जोए साहिब लिखियो खणी कोन, पर जोए साहिब पंहिंजे कचहरियुनि में तनक़ीद कंदो सख़्तु तमामु घणी, त हीउ अयाज़ सही न पियो करे, सही न पियो लिखे, छा छा थी वियो अयाज़ खे। त इन करे मां इहा ॻाल्हि चवणु चाहियां त अयाज़ साहिब जूं जेके दुआऊं लिखियल आहिनि, मूं पढ़ियूं आहिनि तमामु गौर सां, उहे ॾाढियूं हसीन आहिनि। दुआ हिकिड़ो शाइरी जो ई सिंफ वांगुरु आहे ऐं दुनिया जी तव्हां पाण चयो, उमिरि चयो त दुनिया जी सॼी में शायदि में लिखियल आहिनि। ऐं अयाज़ जूं शाइरी जूं जेके दुआऊं इंतई जमालियाती आहिनि, उन फ़िक्र जी गहराई आहे। ऐं ख़ुदा मूंखे शम्स तबरेज़ जूं अखियूं ॾे, केॾी हसीन दुआ आहे। त दुआ जेका आहे, जेका अयाज़ साहिब लिखी आहे, उनजो शाइराणो ऐं फ़िक्री मयार घटि न आहे, पर जंहिं शइ अयाज़ साहिब खे वधीक तकरारी बणायो ऐं जंहिंमें मां पाण बि अॼु उन नकादनि में शामिल आहियां, तॾहिं बि ऐं हीअ चई त मुज़ाकरो पूरो पियो थिए, अयाज़ साहिब वॾो एहतियात करण वारो माण्हू हो पंहिंजे शाइरीअ में। हुनजे कंहिं बि दौर जे अंदरि हुन शाइरी में पंहिंजा झोल कोन ॾेखारिया, हुन शाइरी में पंहिंजे कंहिं बि फन ते, फ़िक्र ते, थॉट ते, गहराई ते कंप्रोमाइज़ न कयो। जंहिं शइ अयाज़ खे तकरारी बणायो उहो हुनजी नसरी तहरीर हो। बरसात अख़बार में लिखियल इदारिया ऐं जेके हुनजी जेके कराची ॾींहं रातियूं में हुन नोट लिखिया, ॿियूं अख़बार में नसरी नोट लिखियईं। ऐं मां इहो चवणु चाहियां थो, जंहिंसां इख़्तिलाफ़ जो तव्हांखे हक़ आहे, त अयाज़ साहिब पंहिंजा फ़िक्री झोल पंहिंजे नसरी तहरीर में तमामु वॾा ज़ाहिर कया ऐं उहे ख़ासि तौर ते ॿिनि मौज़ूअनि जे बारे में। तारीख़ुनि जो मौज़ू न हो, जॾहिं बि तारीख़ ते ॻाल्हायईं, लिखियईं, दुरुस्त कोन लिखियईं, झोल ॾेखारियईं पंहिंजा। मां तव्हांखे 50 मिसाल ॾेई सघां थो। अयाज़ साहिब जो फ़लसफ़ो मौज़ू न हो, जॾहिं बि अयाज़ साहिब फ़लसफ़े ते ॻाल्हायो, नसर में, शाइरी में न, छो शाइरी में फ़लसफ़ो कोन्हे, तफ़कुर आहे। वॾो फ़र्क़ु आहे तफ़कुर में ऐं फ़लसफ़े में। अयाज़ साहिब जॾहिं पंहिंजे नसरी तहरीरुनि में आख़िरी दौर में जॾहिं तारीख़ ऐं फ़लसफ़े जे बारे में पंहिंजा बेरहम रिमार्क्स ॾिना, जजमेंटल रिमार्क्स ॾिना, त उन यकीनन उन झोल ज़ाहिर कया। ऐं अयाज़ साहिब एतिरनि मौक़नि ते क़ौम परस्ती जे बारे में, इनकलाबनि जे बारे में, तारीख़ जे बारे में, लेनिन जे बारे में, मार्क्स जे बारे में, यानी अहिड़ा त ॾुखिया रिमार्क्स न आहिनि जंहिंजे बारे में माण्हू खे हज़म करणु ॾुखिया आहिनि। इन करे अयाज़ साहिब जो दुआऊं फ़नी तौर ते ऐं शाइराणे ख़्याल खां इंतहाई हसीन आहिनि। अयाज़ साहिब जे आख़िरी दौर जो लिखियल नसर, उन में हुनजा फ़िक्री झोल, उनखे वधीक तकरारी बणायो तरक़ी पसंद हरकनि वटि, इहो मुंहिंजो ख़्यालु आहे। मां सम्झां थो त तमामु ज़बरदस्त गुफ़्तगू जो जेको आख़िरी जुमिलो इहो बि थी सघे थो त अयाज़ क्लियर पंहिंजे नज़रियाती जेको बि हुनजो फ़िक्र थियो उनजे लाइ चयईं त हर नज़रियो चंदन जी नाकेली आहे ऐं उन खां पोइ उहो हिकिड़े आज़ाद ऐं आलमगीरियत पसंद शाइर जे साम्हूं आयो ऐं चयो त अॼु त चई ॾे, अॼु त चई ॾे, अॼु त अलल ऐलान, मुंहिंजो कोई देस न आहे, मुंहिंजो देस जहान। हुनजो सारो जहान शेख अयाज़ जी शाइरीअ जो लुब लुबाब ऐं नज़रियो हो। शेख साहिब जी शाइरीअ मां कुझु चूंड अदल सुमरो ऐं एजाज़ मंगी साहिब असांखे ॿुधाईंदा। उन खां पोइ तव्हां दोस्तनि मां के ॿ चार दोस्त सवाल कंदा, देन असीं वाइंड अप कंदासीं। हिकिड़ो शेर आऊं ॿुधायां, जी ॿुधायो। जेका वाइंड अप जे शेर ते कयो, मूले देश विदेश न कोई, मूले देश विदेश न कोई, सबके साह समाया वो, धरती मुंहिंजो देश मगर मां सिंधड़ी जिंदड़ी लाया वो। सुभान अल्लाह। धरती मुंहिंजो देश मगर मां सिंधड़ी जिंदड़ी लाया वो। जी अदल सुमरो साहब। रुगो मोहब्बत नाहे गबरू, रुगो मोहब्बत नाहे गबरू, दुनिया में काद्यानी आहिनि ऐं कई देवाला आहिनि, बाज़ारुनि में ताला आहिनि, हुंडियूं आहिनि, साड़ वेर जूं बुंडियूं आहिनि, आफ़त जा परकाला आहिनि, कई सूद उगाइण वारा लाला आहिनि, अख़बारुनि में केॾा मिर्च मसाला आहिनि, रुगो मोहब्बत नाहे गबरू, रुगो मोहब्बत नाहे गबरू। एजाज़ मंगी। ॼण उतर जे वाव ते काई खुशबू थी अचे, ॼण त कोई गुल फरोश पंहिंजे दामन खे झले थो परियां मूंखे सॾे, गुल टड़िया आहिनि किथे, एतिरो मूंखे कयो बूए गुला बेकरार, जो ॾिसी हर राहगीर थो खिले बेगाना वार, ऐं चवे थो ए चरिया
दूर आ फसले बहार नाए हिन वीराने में के भी खुशबू जो सवाल वक्त खां तार तार दामने हुस्नो जमाल ता अबद रहंदा ईअं ही फसुरदा माहो साल मां मगर जंजीरे सबा में पयो छिकवो वञा काई खुशबू थी अचे फसल गुल जी दूर खां हा मगर ही राहगीर मान ही के छा चवां सरमस्त हुआ मां सागरे महताब मां मैं पी वञा हिक गीत सां सरमस्त हुआ मां सागरे महताब मां मैं पी वञा हिक गीत सां कारी घटा जे पींग ते झूला 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 आगोश में मुझे रहे ही कायनात बेकरा हा पर जे वक्त मर्दे कोह कन तेशा फिगन तकते वधन तन सां रहे तकदीर में गजी थिया मां गामजन हूं त सरमस्त हुआ मां सागरे महताब मां मैं बि वञा हिक गीत सां असां हिते जंहिं बि दोस्त ॻाल्हायो हिकु तमामु मूंखे तमामु वॾी ख़ुशी आहे आई एम ओवरवेल्म्ड त अयाज़ जो इहो अयाज़ एहतियात लिखियो त मूंखे सम्झण वारा माण्हू ॿिनि नसुलनि खां पोइ ईंदा पर पहिरें नसुल में ही सॼो आइडियल्स जेको हिते मौजूदु आहे हैदराबाद जो एॾो संजीदगीअ सां पिन ड्रॉप साइलेंस में ख़ामोशीअ सां जकड़े वेठो आहे इहे अयाज़ जे सपने जी केॾी वॾी साविया आहे अयाज़ खे इहो मुबारक हुजे हिते जेको दोस्त आयो उनखे उहो हिन वक़्तु जीअं अॻे कंहिं दौर में उहो सिंधी न सम्झियो वेंदो हो जंहिंखे शारपी जो जेको भेद यादि न हुजे तीअं ई जदीद लिखियो पढ़ियो को अहिड़ो सिंधी न आहे जंहिंखे अयाज़ जो को भेद अयाज़ जी का सिट अयाज़ जो गीत न ईंदो हुजे उनखे असां इलिटरेट ऐं अनलिखियल पढ़ियल माण्हू तसवुर कंदासीं इहो हिकिड़ो नओं क्राइटेरिया थी वियो आहे जेके बि दोस्त हुयो उन्हनि अॼु सैर ॿुधायो सभिनी दोस्तनि ॿुधायो हिन पंडाल मां पुछियो वञे हर दोस्त ॿुधाए सघे थो मूंखे इजाज़त ॾियो मां अयाज़ जा ॿ चार उर्दू नज़्म तव्हांजे साम्हूं पेश कयां त जीअं वाक़ई ख़बर पए त अयाज़ सिर्फ़ु सिंधीअ जो न उर्दू जो बि तमामु वॾो शाइर हो अयाज़ जो शेर आहे त मेरी रूह की रागनी सुन रहे हो मेरी रूह की रागनी सुन रहे हो शिकस्ता सी लय है शिकस्ता से नगमे पुरानी सी मैं है पुराने से शीशे जिन्हें में चुरा लाया हूँ साकिया ने अजल से बसत रंज नासे बसत जम जाहिद पिलाता रहा हूँ नए बेकशों को जो रूह अबद में तराशे गए थे वो असलाम लाया हूँ लेकिन कहीं वो जबीने नहीं है कहीं इम्तियाज परस्तिश नहीं है हयात बशर एक ख्वाब परेशा जो सदा निहंगों से पहलू ब पहलू खरामा चली आ रही है हयात बशर नालाए नारसा है हयात बशर नगमाए गम फजा है हयात बशर आखिर मेरे दोस्त क्या है मुझे याद है वो ज़मस्तान की रातें सितारे ठठरते थे बामे फलक पर मैं आतशी जाम में जम गई थी मेरे गर्म कमरे में नन्ही मुन्नी किया पर फड़फड़ा के चली आ गई थी वो वक्फा वो आलम घड़ी दो घड़ी में गर्म कमरे में नन्ही मुन्नी सी चिड़िया हयात बशर है हवाओं में है अब्रो बारां के किस्से उठाओ ये सागर उठाओ ये शीशे खराबात को जगमगाओ चरागों में मैं को जलाओ मैं दरियाए माजी में गोता लगाऊं तुम्हारे लिए सीना आए सदफ से गोर छीन लाऊं ये भंवरे के आकाश है देश जिनका ये धरती के बासी अछूते कमल इनके महरो वफा के तराने सदियों से चले आ रहे हैं सुनाओ न अक्लो खरत के फसाने मुझे नींद सी आ रही है मेरी रूह की रागनी सुन रहे हो भोर भई और पंछी जागे भोर भई और पंछी जागे उजियारे ने अंगड़ाई ली ओस में भीगी कलियां जागी नींद में डूबी गलियां जागी गायें जागी ग्वाले जागे धरती के रखवाले जागे अब किरणों की बागें थामे पूरब का रिथवान बढ़ेगा और जीवन की भिन्न भिन्न बातें दिन भर कानों में गूंजेंगी चांद के चरणों में ही मैंने गाते सारी रैन गुजारी दुनिया सोई और मैं जागा दुनिया जागी मैं सो जाऊं
اب تو وینا پر سر رکھ کر میٹھے سپنوں میں کھو جاؤں. اب تو میرے گن اور ابگن بیرن دھرتی بھول جاؤ. مٹی سے کیا بیر رکھو گی؟ میرے گیتوں کو اپناؤ یا ٹھکراؤ میری بلا سے. میں نے تم کو معاف کیا ہے، اب میں چین سے سو جاؤں گا. باں ٹہنی سی تھی، ہاتھ تھا پھول سا میرے محبوب کا. باں ٹہنی سی تھی، ہاتھ تھا پھول سا میرے محبوب کا. چاندنی جم گئی، رات پالا پڑا، پھر بھی نکھرا رہا اس کا رنگے ہنا. میرے گھوڑے کے باغوں پہ آ کے رکا ہاتھ وہ پھول سا. کوئی کہنے لگا تم کہاں جا رہے ہو سلونے پیا؟ میں تو سننے لگا تھا سبوں کی صدا. لو لگتی رہی میں چلا ہی گیا. اب تو لڑتے ہوئے شام ہونے لگی اور لہو کی مہک رنگ کھونے لگی. لاشیں بکھرے پڑے ہیں کئی ریت پر، ایک سوکھے ہوئے کھیت پر. اب میں کھڑا سوچتا ہوں کہ کیوں جڑ گیا ہاتھ وہ پھول سا میرے محبوب کا. بادلوں کی طرح طوفان کے زد میں ہے ابھی، رد و قد میں ہے ابھی خطہ برے صغیر. بادلوں کی طرح طوفان کے زد میں ہے ابھی، رد و قد میں ہے ابھی خطہ برے صغیر. اور میری شاعری دین عیسیٰ پہ ہو جیسے شیر مریم کی لکیر. سبحان اللہ. اور میری شاعری دین عیسیٰ پہ ہو جیسے شیر مریم کی لکیر. ہاں یقیناً ایسا دن بھی آئے گا جب جاگ اٹھے گا نسل نو کو ضمیر، اور میں ہی ہوں گا شاعر اول اس کے حسن کا. تھینک یو. अलाए वरी रात ईंदी न ईंदी, असांजी मुलाक़ात थींदी न थींदी, वरी तुंहिंजे दर ते अयाज़ आयो आहे, संदसि अख न बि का बि चांवट चुमींदी. अलाए वरी रात ईंदी न ईंदी, असांजी मुलाक़ात थींदी न थींदी. ॿ दोस्त जेकॾहिं क्वेश्चन करणु चाहिनि कंहिं दोस्त खां त असीं पंहिंजे वाइंड अप ॾांहुं हलूं. साईं आऊं हसन वसान आऊं पंहिंजे रूहानी उस्ताद जामी चांडे सां मुखातिब आहियां. वाह. हा, संदन लेक्चर्स जो जेको पहिरियों प्रश्न हो उन में साईं फरमायो त भई बाग़ी ऐं इनकलाबी. असां त इहो त सम्झूं था जेको बाग़ी आहे जो इनकलाबी आहे ऐं जेको इनकलाबी आहे जो बाग़ी. तव्हां महिरबानी करे इन जो फ़र्क़ु सम्झायो असांखे. थैंक यू. जी जामी. मां इन ॻाल्हि खे ईअं वाज़े कयां त हर इनकलाबी ॻाल्हि या हर इनकलाबी फ़िक्र त बाग़ियाना फ़िक्र हूंदो आहे, पर हर बाग़ियाना फ़िक्र लाज़मी न आहे त पंहिंजे जोहर में इनकलाबी बि हुजे. हाणे फ़र्क़ु कहिड़ो आहे? हूअं त इनकलाबी जी माना आहे तब्दील थियल, उमूमी मानाउनि जी, पर ज़ाहिर आहे त 20 सदीअ जे ऐं 19वीं सदी जे तारीख़ जे पस मंज़र में या 18वीं सदी में इनकलाब जी हिकिड़ी मख़सूस माना आहे. ऐं जदीद माना जेका उनजी इस्लाही माना आहे, इनकलाबी जो मतिलबु आहे उहो फ़िक्र जेको सॼे समाज खे मौजूदा शिकिल उनजी ड्राहे ऐं नए सिर अदावत करे ऐं उनखे ठाहे जोड़े बीहारे, इनखे चइबो आहे इनकलाबी फ़िक्र. उन में समाज बि शामिल आहे ऐं रियासत बि शामिल आहे. जॾहिं त बाग़ियाना फ़िक्र जे लाइ इहो लाज़मी न आहे त को बाग़ी मुफ़क्किर या बाग़ी शाइर या बाग़ी आर्टिस्ट या बाग़ी अदीब लाज़मी तरह उन मौजूद समाज खे ड्राहिणु चाहींदो हुजे ऐं उन जे जाइ ते नओं समाज ऐं नई रियासत अॾणु चाहींदो हुजे. ऐं इहा ॻाल्हि अयाज़ साहिब पाण लिखी आहे बार बार. अयाज़ साहिब पाण लिखियो आहे त मूंखे इनकलाबी खां वधीक बाग़ियाना शइ वणे थी, छाकाणि त इनकलाबी हुअण जे करे जेको मां कंहिं ज़माने में हुउसि, मां महदूद हुन जे ख़्याल मुताबिक़ महदूद नज़रियाती दायरे जो बांदी हुउसि, ऐं जॾहिं मां बाग़ियाना थियां थो त मुंहिंजा के बि दायरा न आहिनि
इन करे अयाज़ साहब पंहिंजे नसरी तहरीरुनि में बार बार इन ॻाल्हि चिटाई कई आहे। ऐं मां बि इन ख़्याल जो आहियां त अयाज़ साहब जे शाइरीअ ते, फ़िक्र ते, मिज़ाज ते हिकिड़ो ज़मानो हो इब्तिदाई जंहिंमें इनकलाबी असर हो, पर बाक़ी पूरो दौर अयाज़ साहब जो उहो दौर आहे जंहिंमें इनकलाबियत खां वधीक हुन ते बाग़ियाना मिज़ाज वधीक આવી आहे। ॿियो सवाल थियो हूंदो। असल में सवाल कोन्हे पर हिकिड़ो कमेंट आहे। कमेंट इहो आहे जामी साहब जे जेका असां न आख़िरी जेको तव्हां चयो मां उन सां इख़्तिलाफ़ थी रखां, ऐं छाकाणि त इहो बहस तलब आहे तंहिंजे करे चवां थी त कमेंट आहे, छो त हिते असां उन बहस खे पूरो नथा करे सघूं। ख़ासि तौर ते इहा राय त शेख अयाज़ जो हिन जे तारीख़ जे बारे में या फ़लसफ़े जे बारे में हुन जो जेको रवैयो हुयो उहो दुरुस्त न हुयो। मां सम्झां थी इहो चवण बि जेका असां हिकिड़ो जजमेंटल थियण आहे इन हवाले सां त शाइर तारीख़ खे या फ़लसफ़े खे तारीख़दान या फ़लसफ़े जी हैसियत में न ॾिसंदो आहे, पर हू हिकिड़ी शाइराना अख सां ॾिसंदो आहे। ऐं शाइराना अख में मां इहो लाज़मी तौर ते चवंदसि त हुनजी पंहिंजी जेका सब्जेक्टिव जेका जज़्बातियत आहे, जेका अंदरूनी हुनजी जेका दाख़िली कैफ़ियत आहे उहा शामिल हूंदी आहे। लिहाज़ा उनखे जॾहिं बि परखिजे त उनखे इन लिहाज़ खां ॾिसजे त हुन शाइरानी अख सां कीअं ॾिठो आहे। ऐं ॿियो मां इहो माना ख़ासि तौर ते चवंदसि त फ़लसफ़े खे जॾहिं हिकिड़ो शाइर ॾिसे थो त उनजी शाइरी मां ईअं सम्झां थी त हुनजे कमेंट खे हुनजे उन शाइरानी उन सां सम्झणु खपे। साॻे तरीक़े सां मां तारीख़ जे बारे में बि चवंदसि त हू तारीख़दान कोन्हे, हू शाइर आहे। तव्हां सोचो हिकिड़ो शाइर तारीख़ खे ऐं फ़लसफ़े खे कहिड़ी अख सां ॾिसे थो त तव्हांखे एतिरी ख़ूबसूरती नज़र ईंदी जो मुंहिंजे ख़्याल में मां इहा राय थोरी पंहिंजे हवाले सां रद्द कंदसि। मां हिकिड़ी गुस्ताखी सिर्फ़ु जवाबी कमेंट जी जवाब अमर जे राय जो एहतराम कंदे ऐं ज़ाहिर सभिनी खे पंहिंजो राय जो एहतराम राइट हक़ आहे। मां पंहिंजी ॻाल्हि वाज़े कयां, तव्हांखे जवाबु थो ॾियां, पंहिंजी ॻाल्हि थो कयां, छो त असां में ज़ाहिरात इतफ़ाक़ थियणु मुमकिन न आहे थोरी देरि में, न मुबाहिसो मुमकिन आहे, टाइम कोन्हे। इहा ॻाल्हि मूं बार बार चई ऐं मुंहिंजो पको वेसाव आहे त अयाज़ जेका मूं आख़िर में बि ॻाल्हि चई त अयाज़ साहब पंहिंजे ख़्याल जे बारे में, फ़न जे बारे में, शाइरी जे बारे में एॾो मुहतात हो जो हुन पंहिंजी शाइरी में किथे बि झोल कोन छॾिया आहिनि। मूं ॻाल्हि कई नसरी तहरीरुनि जी, जेके हुन आख़िरी ज़माने में बरसात में डारिया लिखिया, पंहिंजे आत्मकथा में अहवाल लिखियईं या नसरी डायरियूं लिखियईं। हाणे मुंहिंजो चवणु छा आहे, तव्हां सही चओ त अयाज़ साहब मुअरिख़ न आहे ऐं लाज़मी न आहे त कोई शाइर वॾो हुजे उहो मुअरिख़ बि हुजे। अयाज़ साहब फ़ैलसूफ़ न आहे, ज़ाहिर आहे त लाज़मी न आहे त कोई शाइर फ़ैलसूफ़ हुजे, पर तारीख़ जी मारूज़ियत असांजी दाख़िलियत जी मोहताज न आहे। फ़लसफ़े जी मारूज़ियत उहा असांजे दाख़िलियत जी मोहताज न आहे। जंहिं अंदाज़ सां आख़िरी दौर में नसरी तहरीरुनि में अयाज़ साहब फ़ैसिला ॾिना आहिनि, जजमेंट्स ॾिनियूं आहिनि, उहे एॾियूं त हाणे मां उन लाइ को नथो नाज़िबा लफ़्ज़ इस्तेमालु कयां, मूंखे एतिराम अयाज़ साहब लाइ, जदलियाती मादियत लाइ, तारीख़ी मादियत लाइ, हेगिल जे लाइ, मार्क्स लाइ, हेगिल लाइ घटि पर मार्क्स लाइ वधीक, उनखे जेकॾहिं को उन्हनि इल्मनि जो बुनियादी ॼाणू पढ़ंदो त हुनखे लॻंदो त अयाज़ साहब जो जेतोणीकि जीनियस शाइर आहे, हुनजो अदब जो मुतालियो बेमिसाल आहे, पर अयाज़ साहब जो तारीख़ जो मुतालियो या इनक़िलाबनि जो मुतालियो या फ़लसफ़े जो मुतालियो एतिरो गहरो न हो। ऐं मां ॻाल्हि जुमिले ते पूरी थो कयां त पलीअ साहब पंहिंजे जेल जी डायरी में इहो ॾाढो हसीन जुमिलो आहे, मां कोट करणु चाहियां थो, इख़्तिलाफ़ तव्हां सभिनी हक़ आहे ऐं मां पलीअ साहब जी ॻाल्हि सां मुतफ़िक़ न हूंदो आहियां, पर उहो ॾाढो हसीन तर्जियो हो परख जो। पलीअ साहब जेल डायरी में लिखियो त शेख अयाज़ जो तारीख़ ऐं फ़लसफ़े जो मुतालियो वसी आहे, गहरो न आहे। ऐं मां सम्झां थो ऐं उन डायरी में लिखियो उन ज़माने में 80s जे ॾहाके में त जॾहिं अयाज़ जी शाइरी एॾी बेपनाह हसीन आहे जो पंहिंजा फ़िक्री झोल लिकाए थी वञे, जॾहिं बि अयाज़ नसर में लिखियो त पंहिंजा फ़िक्री झोल ज़ाहिर करे बीहंदो। इन करे इहो मुंहिंजो ख़्यालु आहे, तव्हांखे इख़्तिलाफ़ जो हक़ आहे त अयाज़ साहब पंहिंजे शाइरीअ में घटि जायूं छॾियूं आहिनि उन शइ जूं, पर पंहिंजे नसरी तहरीरुनि में, ऐं मां पंहिंजी तव्हां किताब छपिजे थो, हाणे तव्हां किताब ते तव्हां ज़रूरु पहिरीं तव्हां लिखिजो हुन ते, ऐं उन किताब में मां बिल्कुलु अयाज़ साहब जे आख़िरी दौर जा उहे सभु नसरी टुकड़ा खणी ख़्याल ॾिना आहिनि, कई आहे परख त मुंहिंजे ख़्याल में, जेको मां ज़ाहिर को आदमी राय न आहियां, त कीअं अयाज़ साहब तारीख़ ऐं फ़लसफ़े जे बारे में जेके राया ॾिना उहे घणा मौज़ूई आहिनि, घणा दाख़िली आहिनि, उहे मारूज़त सां ठकनि घटि था, मुंहिंजो ख़्यालु। जी इमदाद चांडियो साहब, मां सिर्फ़ु इहो हिकिड़ो ऐड कंदुसि हिकिड़ी ॻाल्हि त शेख साहब लिखियो आहे
त मुंहनि जे दड़े जे दहरे दरावड़ जो रूह आहे, इहो सिर्फ़ु मां ॿुधाइणु चाहियां। असांजो अॼोको जेको मुज़ाकरो हो उन जो बुनियादी मौज़ू हो शेख अयाज़ जी क्लासिकियत ऐं उन में जदीदियत। अॼोके हिन मुज़ाकरे में उमर काज़ी साहब, मैडम सहर इमदाद साहिबा, जामी चांडियो, अदल सूमरो साहब, एजाज़ मंगी। अयाज़ पंहिंजी शाइरीअ में हिकिड़ो समुंड आहे ऐं हिननि 2-2.5 कलाकनि में उन समुंड खे हिकिड़े कूज़े में बंदि करण जी ज़बरदस्त कोशिश कई वई ऐं अयाज़ जी ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते असांजे सभिनी दोस्तनि तमामु शानदार हुनखे ख़राज तहसीन पेश कयो। हुनजे कंट्रोवर्शियल इशूज़ खे बि असां हिकिड़ी तरह सां मौज़ू बनायो ऐं आख़िर में शेख साहब जी समूरी शाइरी जो तत्व जेकॾहिं हुन जे कंहिं नज़्म में, हुन जे कंहिं ग़ज़ल में ॻोल्हिजे त उहो इहो थींदो, उहो पढ़ी अव्हां खां इजाज़त वठंदुसि। अयाज़ जी शाइरी जो तत्व आहे, असां सिंध वारनि अज़ल खां अयाज़ मदाई न सांढी कॾहिं आहे मन, वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, भली देस परदेस सारा वसन, या सिंध काबो बि काशी बि आ, चवे छा बि को शेख या ब्राह्मन, इन लाइ बनवास भोगियूं पिया, इन सां असांजो अनोखो वचन, ऐं कॾहिं सिंध जी सींद मेरी न ते, कॾहिं मोड़ तंहिंजा न मुरझाइजन। महिरबानी। प्रोग्राम अञा जारी आहे। असांजे हिन सेशन जी पुॼाणी थी असां हिन सेशन जे मॉडरेटर नसीर मिर्ज़ा साहब जा तमामु घणा थोरात आहियूं, जंहिं ॾाढो ख़ूबसूरतीअ सां ही हिकिड़ो ड्रिघो सेशन हो ऐं हिन जानदार तरीक़े सां अदा कयो। नसीर लाइ भरपूर ताड़ियूं थियणु घुरिजनि। सामिन, शेख अयाज़ जी नसर ऐं शाइरीअ जे हवाले सां ही जेका वेहक हुई सा पंहिंजी पुॼाणीअ खे पहुती। असां कोशिशि कईसीं त स्टेज ते एजाज़ मंगी, अदल सूमरे खां सवा जेके बि मुक़ररु हुआ उन्हनि सभिनी जा आवाज़ अव्हां ताईं पहुचायासीं। असांखे उमेदु आहे त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां ही संदन आवाज़ ऐं वीचार ॿुधी यकीनन अव्हां बि असांखे पंहिंजा ख़्याल ज़रूरु पहुचाईंदा। जाफ़र मेमण खे हैदराबाद मां इजाज़त ॾींदा ऐं ॿुधंदा रहंदा रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।